अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग ते तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगी कीअं आहे अॼुकल्ह जेको मौसम हली रहियो आहे उन में ज़िंदगी कीअं आहे ही मौसम कुझु अहिड़ो हूंदो आहे कुझु ज़िंदगी में शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके चाहींदे न चाहींदे तव्हांजो मूड जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत करे वेंदियूं आहिनि सो अॼोको मौसम बि इज़ वन ऑफ दोज़ थिंग्स जेको तव्हां चाहियो या न चाहियो तव्हांजो मूड जेको आहे न उहो प्लेज़ेंट थी वेंदो आहे निंड पूरी हुजे न हुजे पर जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा आहियो हल्की सी जेका डिज़लिंग थी रही हूंदी आहे उन ते नज़र वेंदी आहे थधिड़ियुनि हवाउनि ते नज़र वेंदी आहे उहे महसूसु जॾहिं थींदियूं आहिनि तव्हांखे त ऑटोमेटिकली तव्हांजो जेको मूड आहे न उहो चेंज थी वेंदो आहे ऑटोमेटिकली ख़ुशी जी हिकु लहर हूंदी आहे जेका न सिर्फ़ु तव्हांजे फेस ते रिवील थींदी आहे पर किथे न अंदरि में बि हिकु अजीब सी हिकु हैप्पीनेस हूंदी आहे हिकु सेटिस्फिकेशन हूंदी आहे हिकु कामनेस हूंदी आहे जेका हिन मौसम में तव्हां ऐं मां गॾिजी फेस कंदा आहियूं अचिजे हिन सां गॾोगॾु असां खोड़ सारियूं ॿियूं शयूं बि ज़िंदगी में आहिनि जेके वक़्तन फ़वक़्तन फेस कंदा रहंदा आहियूं काफ़ी सारा मसला बि हूंदा आहिनि जिते सुठियूं शयूं हूंदियूं आहिनि ज़ाहिरा जिते चवंदा आहिनि त जिते ॾींहुं आहे उते राति बि हूंदो आहे उते शाम बि हूंदी आहे त जिथे असां सुठियूं शयूं असां फेस कंदा आहियूं उते कुझु मसइलनि वारियूं शयूं बि हूंदियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगी में असां सां गॾु हूंदियूं आहिनि उन्हनि खे बि अगेन चाहींदे न चाहींदे तव्हांखे फेस करिणो ई पवंदो आहे पर कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे जॾहिं तव्हां पाण प्रिकॉशनरी मेयर्स वठो था तव्हां पाण पंहिंजी सोच सां पंहिंजी लाइफ स्टाइल में चेंजिंग सां कुझु अहिड़ियूं शयूं कयो था जंहिंसां उहे तमामु जेके मसइलात आहिनि उहे शायदि 100% असां ख़तमु न करे सघूं पर उन में असां घटि में घटि असां जेको उन जो नुक़सानु आहे उन ताईं असां ज़रूरु पहुची सघूं था हिते जी मां ॻाल्हि करे रही आहियां बिकॉज़ हीउ जेको मंथ आहे तव्हां ऐं मां बख़ूबी ॼाणूं था त 22 ऑफ जुलाई इज़ द नेशनल ब्रेन डे ऐं जॾहिं तव्हां ब्रेन डे जी ॻाल्हि कयो था त ब्रेन हूअं त असां जे स्पेसिफिकली शाइरनि खे ज़हन त यादि ई कोन हूंदो आहे बट एक्चुअली जॾहिं तव्हां साइंस पढ़ो था जॾहिं तव्हां मेडिकल पढ़ो था तव्हांखे ख़बर पए थी त ब्रेन इज़ द वाइटल ऑर्गन ऑफ योर बॉडी ऐं ही उहो ऑर्गन आहे जेको तमामु तव्हांजे ऑर्गन्स खे डायरेक्शन ॾींदो आहे तमामु तव्हांजी फीलिंग्स खे तव्हांजे मूड खे हिन जेॾीमहिल तव्हां ॻाल्हायो था उथो था हलो था त हीउ सॼो कंट्रोल तव्हांजे ब्रेन वटि हूंदो आहे असां ऐं स्पेसिफिकली उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके चवंदा आहिनि त दिलि मोहबत कंदी आहे त बेसिकली इहो जेको इशारो हूंदो आहे न इहो बि किथां ब्रेन मां ईंदो आहे ऐं अॼु उन जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं जेके पंहिंजे प्रोग्राम में मां शामिलु करणु चाहियां थी डिफरेंट प्रॉब्लम्स असांखे फेस करणा पवंदा आहिनि कुझु अहिड़ा प्रॉब्लम्स जेके असांजा तमामु जेके डॉक्टर्स आहिनि उहे उन्हनि खे डील करे रहिया आहिनि ऐं कुझु अहिड़ा प्रॉब्लम्स जेके असां पाण पंहिंजे हथनि सां ठाहींदा आहियूं पंहिंजी ज़िंदगी जे उन रवानगी खे बुरो करे उन सही ट्रैक खे जेको एक्चुअली असांजो हिकु ट्रैक ज़िंदगी जो आहे उन तां किथे हटी ॿियूं सॼियूं शयूं उन में ऐड करे असां पंहिंजी हेल्थ खे रिस्क ॾांहुं वठी वेंदा आहियूं गॾोगॾु जी हिकु ॿी शइ जेका प्रोग्राम में मां शामिलु करणु चाहियां थी जॾहिं तव्हां ब्रेन जी ॻाल्हि कयो था हिकु ॾाढी कॉमन इफेक्ट असांजे माण्हुनि में असांखे नज़र ईंदो आहे उहो इफेक्ट आहे जेको को जेंडर न ॾिसंदो आहे पर येस इहो ज़रूरु मां हिते चवणु चाहींदमि त अक्सर शायदि असां उहे माण्हू आहियूं असां उहे फीमेल्स आहियूं पाकिस्तानी जेके शायदि फील घणो कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं मूंखे ईअं लॻंदो आहे त मेजॉरिटी ऑफ द डिज़ीज़िस उहे आहिनि जेको जेंडर कोन ॾिसंदियूं आहिनि उहे सिर्फ़ु हिकु ह्यूमन बॉडी ॾिसंदियूं आहिनि चाहे उहा कंहिं बि जेंडर जी हुजे पर असांखे शायदि असां जॾहिं औरतुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं स्पेसिफिकली एशियन वुमेन उहे पंहिंजे उन्हनि साइंस खे उन्हनि अलार्मिंग जेके साइंस असांजी बॉडी असांखे ॾेई रही हूंदी आहे असां हुनखे फॉर ग्रांटेड ॾाढो वठंदा आहियूं ऐं जॾहिं फॉर ग्रांटेड वठंदे असां हुनखे उन लेवल ते खणी वेंदा आहियूं जिथे उहो हिकु डेंजर ज़ोन में अची पहुचंदी आहे ऐं पोइ उनखे ट्रीट करणु कई गुना वधीक मुश्किल हूंदो आहे हिकु ॾाढो कॉमन जेको असांखे नज़र ईंदो आहे त जीअं असांखे फलां सूर थी वियो आहे फलां सूर थी वियो आहे हीअं थी वियो आहे हूअं थी वियो आहे ईअं ई असांखे हैडिक ॾाढो कॉमनली नज़र ईंदो आहे ॾाढी अक्सर तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं तव्हां ॿाहिरि वारी तरफ़ वञो त अक्सर तव्हां ॾिठो हूंदो किथे न किथे शायदि तव्हां ऐं मां पंहिंजे बचपन में बि किथे को ॾिठो हुजे त असांजूं जेके ख़वातीन आहिनि असांजी जेके औरतूं आहिनि उहे किथे मथे खे रओ ॿधी ऐं किथे वेठियूं हूंदियूं आहिनि किथे किचन में मथे में सूरु आहे हिकिड़ो हथु मथे ते हूंदो आहे ॿिए हथ सां उहो कमु करे रहियूं हूंदियूं आहिनि एतिरो असां पंहिंजे पाण खे पंहिंजे उन ब्रेन खे या उन अलार्मिंग साइन खे असां एतिरो फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं असां एतिरो उनखे ईज़ी वठंदा आहियूं त जी अॼु प्रोग्राम में कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं शामिलु कंदासीं त जेके इहे साइंस असांखे अची रहिया आहिनि उहे केतिरा ख़तरनाक आहिनि ऐं केतिरा असांखे अञा
मज़ीद अगरि असां इन ते कमु न कयो, बिकॉज़ ज़ाहिर आहे हर शइ सां गॾु असांजी हेल्थ बि रोज़ बरोज़ कॉम्प्रोमाइज़ थींदी पई वञे। अॼु शायदि असां जंहिं रिस्क में आहियूं, अॼु खां 10 साल पोइ जंहिं तरीक़े जो असांजो लाइफ स्टाइल हली रहियो आहे, जंहिं तरीक़े जो एनवायरनमेंट आहे, जंहिं तरीक़े जो वेदर आहे, उन खे ॾिसंदे अॼु खां शायदि 10 साल पोइ अगरि असां इन ई सिचुएशन में रहियासीं त हिन सिचुएशन खां कई गुना वर्स्ट पंहिंजी बॉडी ते, पंहिंजी हेल्थ ते इफेक्ट असां ॾिसंदासीं। सो अॼु पंहिंजे प्रोग्राम में कुझु उहे हेल्दी ॻाल्हियूं कंदासीं जेके न सिर्फ़ु असांजे ब्रेन जे लाइ सुठियूं हूंदियूं, असांजी हेल्थ जे लाइ सुठियूं हूंदियूं, बल्कि असांजे इन्वायरमेंट जे लाइ बि सुठियूं हूंदियूं। असांजे उन हे जेके वेदर इम्पैक्ट असांखे नज़र अची रहिया आहिनि, उन जे हवाले सां बि कुझु अहिड़ियूं शयूं शामिलु कंदासीं जेके तव्हांजे ऐं मुंहिंजे लाइ मुफ़ीद साबित थी सघनि। उन खां पहिरीं जी जल्दी सां मां वञणु चाहियां थी असांजे प्रोग्राम में हिकु ॿिए साथी जी तरफ़, हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। ज़िंदगी कीअं हाशिम भाई? फिट फाट। माण्हू त ख़ुशियूं पिया मल्हाइनि, तव्हां जो कारो रंग पाए सोग पिया मल्हायो, ख़ैरियत आहे? कोन आहे, थोरो साओ आहे। मुंहिंजो लेंस ख़राबु थी वियो लॻे थो। भई असांखे स्क्रीन ते कारो पियो नज़र अचे, ईअं ई आहे। मुंहिंजा नाज़रीन मुतफ़िक़ हूंदा मुंहिंजी हिन ॻाल्हि सां, स्क्रीन ते कारो पियो नज़र अचे, असां छा कयूं? हा बसि उहो छा आहे जो साओ आहे, कारो कोन्हे। वो जो हाथी के दान खाने की और दिखाने की और ये वो रंग है, वो रंग है। अच्छा जी, असां गॾु कुझु ॿिया महिमान सां गॾु आहिनि। जल्दी सां उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। जीअं शुरूआत में मां ॻाल्हि कई आहे त अॼु न सिर्फ़ु असां पंहिंजी हेल्थ जे बारे में ॻाल्हाईंदासीं, बल्कि पंहिंजे वेदर जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। उन ई खे नज़र में रखंदे ॿ ख़ूबसूरत जेके पर्सनैलिटीज़ आहिनि, ॿ ॾाढियूं ज़बरदस्त पर्सनैलिटीज़ आहिनि जेके असां गॾु जुड़ियूं आहिनि। सभिनी खां पहिरीं हिकु ॾाढा ज़बरदस्त न्यूरोलॉजिस्ट आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमाए, असां गॾु डॉक्टर जय सिंह साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमाए। जय सिंह राणा साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो डॉक्टर साहब, ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी बसि हले पई। तव्हां ॾिसो पिया सॼो तव्हां ब्रेन जो त ॿुधाए छॾियो आहे। इंसान जो केतिरो वाइटल आहे, हुनजो पूरो कंट्रोल जेको हले थो, उहो कंट्रोल खणी हलूं पिया असां। बसि उहो कंट्रोल खणी असां हलूं पिया। यार वैसे डॉक्टर साहब, कॾहिं कॾहिं इहे ॻाल्हियूं जॾहिं मां पढ़ंदी आहियां त मां सोचींदी आहियां त कुदरत कीअं इंसान खे ठाहियो आहे, ख़ुदा ताला इंसान खे कीअं तख़लीक़ कयो आहे। जंहिं ब्रेन जे लाइ तव्हां ॿुधायो था त उहो तमामु बॉडी खे साइंस ॾिए थो, तव्हांजी बॉडी उन ई ब्रेन खे कैरी करे हले थी। सो इहो वाकई में इहा साइंस जेका आहे न, इहा वाकई ख़ुदा ताला जे हथ में आहे का, या इंसानी चवंदा आहिनि इंसानी कुवत जे हथ में नथी थी सघे असांजे। अलाह ताला जी जेका आहे मख़लूक आहे उनजी तरफ़ां इहो सॼो बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा जी, इन सां गॾु असां गॾु हिकु ॿी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमाए जिन जी तरफ़ मां वञणु चाहियां थी, जिथे असां पंहिंजी बॉडी जी हेल्थ जी ॻाल्हि कई, पंहिंजे बॉडी जी ऑर्गन्स जी हेल्थ जी ॻाल्हि कई, उते ई असां थोरो सो वेदर जी बि ॻाल्हि अॼु पंहिंजे प्रोग्राम में कंदासीं। उहो वेदर जेको अचानक किथे चेंज थी वेंदो आहे, अचानक सुठो थी वेंदो आहे। अचानक त वेदर त सभई सुठा हूंदा आहिनि, बट असांजे लाइ कॾहिं सर्दी थी वेंदी आहे, कॾहिं गर्मी थी वेंदी आहे, कॾहिं मौसम एतिरो सुठो हूंदो आहे जो दिलि चवंदी आहे यार एसी जे अॻियां अचिणो ई न आहे। पर कॾहिं मौसम अहिड़ो हूंदो आहे जो इंसानु चवंदो आहे त भई ॿाहिरि क़दम रखिणो न आहे। इहा बि सभिनी खां वॾी भुल हूंदी आहे, असांजी सभिनी खां वॾी ग़लती हूंदी आहे, बिकॉज़ सनलाइट में जेतिरो घणो वाइटामिन डी असांखे मिले थो न, असां उनजे बारे में बिल्कुलु न सोचींदा आहियूं। त जी इन बारे में प्रोग्राम में ॻाल्हाईंदे असां गॾु हिकु चीफ मेट्रोलॉजिस्ट सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, जेके असांखे थोरी देरि में इंशाल्लाह वेदर ते खोड़ सारियूं शयूं हूंदियूं जेके शामिल सां कंदा। असां गॾु जी डॉक्टर सरदार सरफराज साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र। ठीक आहे, अल्लाह का शुक्र। ज़िंदगी कीअं आहे सरदार साहब? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। कीअं गुज़रे पई? किथे गुज़रे पई? कहिड़े मौसम में गुज़रे पई? मौसम का हाल बताते हुए गुजरती है, कभी गर्मी कभी सर्दी। बताते हुए गुजरती है। ये भी भाई ये बड़ा जवाब हमें पसंद आया कि मौसम का हाल बताते हुए गुजरती है। और जब फिर ऐसा मौसम हो जैसा आजकल है तो फिर जरा खूबसूरत भी लगती है। जी बिल्कुल, है ना। और हम ये तो जाहिर है मौसम आपके मूड पे असरअंदाज होता है। बिल्कुल जो जी बिल्कुल ऐसा ही है। और कभी कभार ऐसा भी होता है कि जिस तरह हम तो सिर्फ बताते हैं मौसम के बारे में, लेकिन आप तो उसको पढ़ते हैं, उसको समझते हैं और लोगों तक समझाते हैं, लोगों तक बातें पहुंचाते हैं। तो आपके लिए तो मौसम की एक बड़ी ब्रीफ होगी जो बड़ी खूबसूरत तरीके से आती होगी। इंशाल्लाह थोड़ी देर में अपने नाज़रीन तक भी पहुंचाएंगे। गॾोगॾु जी प्रोग्राम में तव्हां सभई ॼाणो था मौसम ॾाढो ॿाहिरि ॾाढो प्यारो, ॾाढो ख़ूबसूरत हो। त मां चाहियां थी उन ख़ूबसूरती खे मज़ीद ख़ूबसूरत कयां ऐं उन ख़ूबसूरती खे ख़ूबसूरत करण जे लाइ हाशिम भाई तरफ़ ईंदमि। हाशिम भाई, कुझु ख़ूबसूरत, कुझु प्यारो, ॾाढो मौसम वारो, को प्यारो मौसम में भले तव्हां कंहिंखे बि ॾिठो हुजे, असां मौसम खे ॾिसी असां इंजॉय करे वठंदासीं। कुझु शामिलु कयूं नाज़रीन जे लाइ। जी
वो मेरे हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए। दिन बदन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। दिन बदन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। पहले गुल फिर गुल बदन फिर गुल बदामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। आप तो नजदीक से नजदीक तर आते गए। आप तो नजदीक से नजदीक तर आते गए। पहले दिल फिर दिल रुबा फिर दिल के मेहमान हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा। वाह जी वाह जी हाँ, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी, जेस ताईं इन माशाल्लाह ज़बरदस्त गाने खे असां जेस ताईं इन जी फील खे असां एब्ज़ॉर्ब करे सघूं, मां चाहियां त ब्रेक जी तरफ़ वञिजे। थोड़ी देरि मां चाहियां थी इहा फील त ईअं ई रहे, बाद में अकलमंदी जी ॻाल्हि करे वठंदासीं। फ़िलहाल असां इहो इंजॉय करणु चाहियूं था। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम जी, वेलकम बैक मुंहिंजे प्यारे प्यारे नाज़रीन खे जेके असां सां गॾु जुड़ियल आहिनि, असांखे ॾिसी रहिया आहिनि। अच्छा जी, अॼु तव्हांजे कमनि जी ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि, सो तव्हांखे अॼोकी स्क्रीन बिल्कुलु बि न आहे छॾणी, असां सां गॾु रहणो आहे। डॉक्टर साहब, सभिनी खां पहिरीं त हीउ जेको ब्रेन आहे, जेको दिमाग़ आहे, जेको मग़ज़ आहे, सवली सिंधी में जॾहिं तव्हां चओ था, पहिरीं त थोरी सी इन जी जेका इम्पोर्टेंस आहे, मां चाहियां थी त उहा पंहिंजे नाज़रीन ताईं असां पहुचायूं। बिकॉज़ मूंखे लॻे थो त असांखे इहो मथे में सूर त मतिलबु कॉमनली कोई 70-80% माण्हू आहिनि जेके इन खां सॼी ज़िंदगी ईअं ई पंहिंजी गुज़ारींदा आहिनि, ऐं उहो सूरु ख़बर न आहे त उहो नॉर्मल को सूरु हूंदो आहे या कंहिं रिएक्शन जे करे सूरु थींदो आहे या कोई माइग्रेन हूंदो आहे या ख़ुदा न ख़ास्ता को ट्यूमर जे लेवल ताईं हलियो वेंदो आहे, इहा असांखे ॼाण न हूंदी आहे। त थोरो सो पहिरीं त मां इन जे इम्पोर्टेंस जे बारे में चाहियां त लफ़्ज़ असांजे नाज़रीन ताईं वञनि। महिरबानी आदि, तव्हां सिंध धरती न्यूज़ जे चैनल जे प्लेटफॉर्म ते असांजी सॼी सिंध में या दुनिया में जेके फॉलोअर्स आहिनि अॼु इन प्रोग्राम खे ॿुधनि पिया,
एक्चुअली इहो हूंदो आहे त असांजा दिमाग़ जी बीमारियुनि जेके डॉक्टर हूंदा आहिनि हर ॾींहुं असांजा हर महीने में सिलेक्ट थियल हूंदा आहिनि। जुलाई जो महीनो जेको आहे अॼु में 22 जुलाई खां या लास्ट वीक जेको हूंदो आहे हिन में असां वर्ल्ड ब्रेन डे जे नाले सां जेको सेलिब्रेट कंदा आहियूं। हिन में मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके कॉमन हूंदियूं आहिनि असांजे मुआशिरे में, जेके असांजी रोज़मरे जी ज़िंदगी जेका हूंदी आहे उन में डिस्टर्बेंस थींदी आहे ऐं जेके आम हूंदियूं आहिनि उन्हनि खे एक्सप्लोर करण लाइ उनजे पोइ रीज़न छा आहिनि, उन में हिन दफ़ा असांजो थीम जेको आहे हुन में माइग्रेन असां रखियो आहे। ऐं माइग्रेन जेको आहे मथे जा सूर जेके हूंदा आहिनि उनजो हिकिड़ो टाइप्स हूंदो आहे। तव्हां दिमाग़ जी या मग़ज़ जे बारे में चयो पियो त इहो अलाह साईं जे तरफ़ां जेके बि असांजा वाइटल्स आहिनि, ऑर्गन्स आहिनि, जीअं दिलि थी वियो, दिमाग़ आहे, फेफड़ थी विया, जहिरो थी वियो, किडनीज़ थी विया, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अलॻि सां रोल आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु ब्रेन जो ई आहे। ब्रेन में इहो हूंदो आहे त असांजो जेको एक्शन हूंदो आहे हिन जा 4 लोब्स हूंदा आहिनि, जंहिंमें असांजो ॻाल्हाइण जो अलॻि हूंदो आहे, खाइण पीअण जो अलॻि हूंदो आहे, हलण जो अलॻि हूंदो आहे, फ्रंटल लोब हूंदो आहे, पेराइटल लोब हूंदो आहे, टेम्पोरल लोब हूंदो आहे, ऑक्सीपिटल लोब हूंदो आहे। डिफरेंट 4 लोब्स हूंदा आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके हूंदा आहिनि ऐं उहे उन्हनि जो कमु हूंदो आहे या उनजे थ्रू जेको हूंदो आहे माण्हू पंहिंजी एक्टिविटीज़ जेके हूंदा आहिनि उहे परफॉर्म करे सघंदा आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता हिन जे अंदरि कंहिं बि हिसे में कंहिं बि लोब में को फॉल्ट अची वेंदो आहे त उन सां जेको आहे माण्हू कॾहिं पैरालाइज़ थी वेंदो आहे, कंहिंजी विजन नज़र हली वेंदी आहे, कंहिंजी ज़बान बंदि थी वेंदी आहे। उहो दिमाग़ जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें फालिज जी कॾहिं थी वेंदो आहे, कॾहिं ब्रेन जो ट्यूमर थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं इन्फेक्शन थी जरासीम थी वेंदो आहे, इन्फेक्शन थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं मल्टीपल स्क्लेरोसिस, माना मुख़्तलिफ़ दिमाग़ जूं बीमारियूं आहिनि जेके दिमाग़ ते असरु कंदियूं आहिनि जंहिंजे करे थिए थो। अॼोको असांजो जेको टॉपिक आहे उहो हेडेक आहे ऐं मथे जो सूरु। उन में असां अधु मथे जो सूरु जेको आहे मोस्ट कॉमन हूंदो आहे। हीअं तमामु सुठे नमूने सां एक्सप्लेन कयो पिए त रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे या वेदर जूं जेके चेंजिस हूंदियूं आहिनि उन में जेको हूंदो आहे हेडेक जेको हूंदो आहे उनखे एग्रावेट कंदो आहे। त मथे जे सूरु जेको हूंदो आहे इन जा टाइप्स हूंदा आहिनि। हिकिड़ा प्राइमरी हेडेक्स हूंदा आहिनि, ॿिया हिकिड़ा सेकेंडरी हेडेक्स हूंदा आहिनि। जेके प्राइमरी हेडेक्स जेके हूंदा आहिनि उन में माइग्रेन जेको मोस्ट कॉमन हेडेक्स हूंदो आहे, उनखां अलावा टेंशन टाइप हेडेक्स हूंदो आहे, क्लस्टर हेडेक हूंदो आहे, चोथों जेको हूंदो आहे ट्राइजेमिनल न्यूरोलेजियास जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। अने हिकु ॿ असां जेको अॻिते हली उन्हनि खे एक्सप्लेन कंदासीं, भई नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त अधु मथे जे सूर जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, टेंशन टाइप जेको थींदो आहे उनमें छा हूंदो आहे, या न्यूरोलेजियास जेके आहिनि उहे छा हूंदा आहिनि। हाणे हिन में ईअं थींदो आहे त अधु मथे जो सूरु जेको हूंदो आहे उहो हर घर में हिकु या ॿिए माण्हू खे मोस्ट कॉमन आहे। असां एतिरी डेटा बि न आहे जेतिरो असां ॿुधाए सघूं, पर इहो मोस्ट कॉमन असांजे जेके रिसर्च आहे या असां ॾिसंदा आहियूं या असांजी क्लिनिकल प्रैक्टिस आहे त तव्हां ॾिसो त हर घर में हर ॿिए माण्हू खे या 3 माण्हू खे हेडेक्स हूंदा आहिनि। पोइ हुनजे पोयां जेके हूंदा आहिनि डिफरेंट उनजा वजूहात हूंदा आहिनि। असां मोस्ट कॉमन ॾिठो आहे त असांजी पॉपुलेशन में माइग्रेन हेडेक्स मोस्ट कॉमन हूंदो, यानी अधु मथे जे सूरु। उन में असां जेकॾहिं एज ॾिसंदासीं त 5 साल जे ॿारड़े खां वठी 40 साल ताईं जेको हूंदो आहे इहो कॉमन हूंदो आहे। त पोइ हिन में कैटेगरी हूंदी आहे त ॿारनि में उन जूं निशानियूं थोरी मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, यंग एज में थोरी मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। इन में छा थींदो आहे त ऐं मर्दनि ऐं औरतनि जी भेट असां कंदासीं त औरतनि में मर्दनि जे मुक़ाबले में वधीक इहो हेडेक्स थींदो आहे, छो त उनमें ईस्ट्रोजन्स लेवल जेके हूंदियूं आहिनि, मेंस्ट्रुअल साइकिल्स थींदा आहिनि, ओव्यूलेशन थींदी, प्रेगनेंसी, उनजे करे ईस्ट्रोजन लेवल जे ड्रॉप थियण जे करे इहो फीमेल्स में तमामु या औरतनि में कॉमन हूंदो आहे। जेको अधु मथे जो सूरु आहे उन जूं ख़ासि निशानियूं हूंदियूं आहिनि। उनमें निशानियुनि में इहा निशानी हूंदी आहे त मरीज़ असां ॾींदो आहे त उहो हथु हिते ईअं रखी ईंदो आहे, पूरो हथु ईअं रखी ईंदो आहे, छो त इन सां बि असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिनखे कहिड़ो मथे में सूरु आहे। के माण्हू मरीज़ जेके हूंदा आहिनि ईअं हथु रखी ईंदा आहिनि, के जेके हूंदा आहिनि ईअं हथु रखी ईंदा आहिनि, के जेके हूंदा आहिनि हीअं हथु रखी ईंदा आहिनि। पोइ हीअ डिफरेंट असांखे उहो लोकेशन ॿुधाईंदा आहिनि। के वरी ईअं हथु रखी ईंदा आहिनि, अधु मथे जे सूरु वारो हीअं हथु रखी ईंदो आहे ऐं उहो बिल्कुलु ईअं डिप्रेसिव लुक हूंदो आहे, हुनजो परेशानी वारी हूंदी आहे। इन में छा थींदो आहे त असां चवंदा आहियूं एटलीस्ट 5 अटैक्स हूंदा आहिनि जेके माइग्रेन जो जेको क्राइटेरिया आहे असांजो अमेरिकन हेडेक एसोसिएशन जे तरफ़ां, त उन में एटलीस्ट 5 अटैक्स हुजनि अधु मथे जे सूर जा, जंहिंखे असां यूनिलेटरल चवंदा आहियूं। हुनजो दौरानिया जेको हूंदो आहे 4 कलाक खां वधीक हूंदो आहे ऐं 72 कलाकनि ताईं हुजे, माना कंटिन्यूस हुनखे हेडेक हुजे। ऐं जॾहिं त 5 जी ॻाल्हि कयो था त उहो केतिरे टाइम स्पेन में हुजे त? उहो 4 खां 72 कलाकनि ताईं, 4 आवर्स टू 72, 4 खां 72 उन में 5 दफ़ा एटलीस्ट जी एटलीस्ट हेडेक्स हुजे, पर वीक्स में हुजे, पर वीक हूंदो आहे, पर मंथ हूंदो आहे। उन सां गॾोगॾु जेको हूंदो आहे उनजी सिवियरिटी जेका हूंदी आहे उहा तमामु वधीक हुजे। जीअं हिकिड़ी माइल्ड हूंदी आहे, मामूली हूंदो आहे, थोरो क़ाबिले बर्दाश्त, हिकिड़ो नाक़ाबिले बर्दाश्त हूंदो आहे। इहो नाक़ाबिले बर्दाश्त हेडेक में अची वेंदो आहे। एतिरो जो तव्हांजी ज़िंदगी जी जेका रवानगी आहे, उनमें जेतिरियूं एक्टिविटीज़ आहे उनखे उहो डिस्टर्ब करे सघे। एक्टिविटी ऑफ डेली लाइफ, रोज़मर्रा जी ज़िंदगी जेके आहिनि, जंहिंमें जेकॾहिं कोई औरतूं आहिनि घर जो कमकार कंदियूं आहिनि त उन
कि उन में डिस्टर्बेंस थींदी आहे सही। कंहिं प्रोफेशनल खे थींदो आहे त उनजो पंहिंजो प्रोफेशन में जंहिंजो कोई बैंकर आहे कोई इंजीनियर आहे डॉक्टर आहे उनखे उहो या ड्राइवर आहे त उहो पंहिंजो रोज़मर्रा जी ज़िंदगी में उनखे डिस्टर्ब अची वेंदो आहे इन सां गॾोगॾु उन मरीज़ खे या उल्टी थींदी आहे या उल्टी वारी जेका हूंदी आहे या उबको चवंदा आहियूं उहा कैफ़ियत हूंदी आहे उबको असां ॾिठो आहे त ज़दी नौज़िया जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो वधीक हूंदो आहे एज़ कम्पेयर टू वॉमिटिंग्स थिए पर वॉमिटिंग्स थींदी आहे कॾहिं कॾहिं असां वटि जेके मरीज़ ईंदा आहिनि अधु मथे जे सूर जा इन्हनि निशाननि सां गॾु चवंदा आहिनि त डॉक्टर साहिबु असां जॾहिं ॿाहिरि उस में वञूं था या असां कोई लाइट ॾिसूं था या हॉट वेदर जेका आहे सख़्तु जेका गर्मी आहे उन में चवंदा त असांजे अखियुनि जे आंदो अंधेरो अची वेंदो आहे असांखे का शइ ॾिसणु न हूंदी आहे छो त हिन जे जेके हूंदा आहिनि हिन में हिकिड़ा औराज़ हूंदा आहिनि हिकिड़ो मथे जो सूर जेको औराज़ सां गॾु हूंदो आहे हिकिड़ो बिना औराज़ जे हूंदा आहिनि एक्चुअली औराज़ ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे औराज़ छा हूंदा आहिनि इहा फीलिंग हूंदी आहे जीअं तव्हां ॾिठो हूंदो त असां जॾहिं मौसम चेंज थींदी आहे या का कुदरती का आफ़त ईंदी आहे त तव्हां पंहिंजी हिकिड़ी पुराणी या चवणी आहे त पखियुनि जे या परिंदा जेके आहिनि उनखे शायदि थी सघे पहिरीं ख़बर पइजी वेंदी आहे त कान का जेका आहे न को तूफ़ान अचण वारो आहे अहिड़े तरीक़े सां जॾहिं माइग्रेन जो हेडेक्स थींदो आहे उनजा औराज़ आहिनि औराज़ माना हिकिड़ी फीलिंग हूंदी आहे मरीज़ जी फीलिंग अहिड़ी हूंदी आहे या त चवंदा आहिनि त उहो फीलिंग 5 खां 10 मिंट अॻु में शुरू थींदी आहे जेका कलाक ताईं जेको आहे इहा हलंदी रहंदी आहे या कलाक खां घटि 60 मिंटनि खां घटि हलंदी आहे औराज़ छा हूंदा आहिनि या चवंदा आहिनि मरीज़ ते असांखे अखियुनि जे साम्हूं डॉक्टर साहिबु मथे जो सूरु अचण खां अॻु में अची वेंदो आहे अंधेरो अची वेंदो आहे या थोरो जेका लाइनूं जेके हूंदियूं आहिनि जीअं स्कोटोमा जी लाइनूं एग्ज़ैक्टली या चवंदा आहिनि असांजे कननि में थोरी घंटियूं जेके आहिनि या रिंगिंग जेका हूंदी आहे उहा ईंदी आहे या चवंदा आहिनि असांजा हथ पेर थोरा घणा सुन थींदा आहिनि हथनि में सुनाहट महसूसु थींदी आहे या कॾहिं चवंदा आहिनि जेको एपिगेस्टिव डिस्कम्फर्टनेस जे बदहज़मी या हीअं में थोरी घणी असांखे मुंझ थींदी आहे इहे जेके एक्चुअली औराज़ हूंदा आहिनि उनखां पोइ इहो हेडेक शुरू थींदो आहे जंहिंजा जेके निशानियूं तव्हांखे ॿुधाए इहे थींदियूं आहिनि उनखां पोइ जेको हूंदो आहे मरीज़ जेको पंहिंजे एक्टिविटी ऑफ डेली लाइफ डिस्टर्ब सां गॾोगॾु त उहो पंहिंजो बेड रिडन थी वेंदो आहे जेसिताईं उहो हेडेक जो जेको दौरानी हले जेसिताईं कोई प्रॉपर उनजी ट्रीटमेंट वठी वञे अच्छा उन ट्रीटमेंट ते ज़रूरु असां डॉक्टर साहिबु ईंदासीं बिकॉज़ ही उहे सिम्टम्स आहिनि जेके अक्सर असांखे नज़र ईंदा आहिनि पर अगेन मां इन में ज़रूरु इहा ॻाल्हि ज़रूरु ऐड कंदमि त असां शायदि जॾहिं असां मेल्स जी ॻाल्हि कयूं था शायदि ऑफ वठी घर में वेही रहनि बट जॾहिं तव्हां स्पेसिफिकली एशियन ऐं स्पेसिफिकली उहो तबिको जेको ॿाहिराड़ी में असांजूं औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ को ऑफ कोन्हे चाहे उहा बीमारी हुजे चाहे उहा सिहतियाबी हुजे चाहे उहा ख़ुशी हुजे या ग़मी हुजे उन्हनि जे लाइ को ऑफ कोन्हे त उन्हनि जी एक्टिविटी कॾहिं ख़तमु कोन थींदी आहे त उन्हनि जे ख़तरनि ते बि मां थोरी देरि में ज़रूरु तव्हां सां ॻाल्हाईंदमि त अगरि उन साइंस खे इग्नोर करे उहे वरी बि डेली लाइफ जी एक्टिविटीज़ में आहिनि त केतिरो उहो वधीक एक्सट्रीम ख़तरो आहे उन्हनि जे लाइ गॾोगॾु जी मां सरदार साहब की तरफ भी अचणु चाहियां थी और ज़रा सा जिस तरह हम मुझे ऐसे लगता है कि ज़िंदगी में जितनी चीज़ें खुदा ताला ने जितनी चीज़ें तख्लीक हुई हुई हैं ज़िंदगी में हमारे पास हैं तो ये सारी चीज़ें हर चीज़ की बहुत इम्पोर्टेंस है आपकी ज़िंदगी के ऊपर भी माशरे के ऊपर भी और फिर आपकी इन्वायरमेंट के ऊपर भी ये जो नेचुरल हमारा इन्वायरमेंट है जो अचानक से एक अब कुछ नज़र आने लगा है कि एकदम से कुछ चेंजिंग आ जाती है और फिर ये टाइम जहाँ टाइम में हम इस महीने में देख रहे हैं इस साल में देख रहे हैं कि बड़ा खूबसूरत जुलाई का मंथ है लेकिन इससे पहले जुलाई जो देखा गया कुछ साल तक वो बड़ा ही ख़तरनाक तरीके की गर्मी हमें नज़र आ रही थी अभी भी थी लेकिन चले कुछ दिन जब तक अच्छा है हम जुलाई को अच्छा बोलेंगे तो जी इस तरह ज़रा सा ये वेदर को उस वेदर की इम्पोर्टेंस को आपकी लाइफस्टाइल पे जो इफ़ेक्ट पड़ते हैं उसकी इम्पोर्टेंस को सरदार साहब मैं आपकी लफ्ज़ों में शामिल करना चाहती हूँ अपने नाज़रीन के लिए जी बहुत शुक्रिया बिल्कुल जैसे आपने शुरू में अपने इंट्रो में कहा था कि मौसम या वेदर एक ऐसा एलिमेंट होता है कि जो आपके मूड को जैसे डॉक्टर साहब भी वही बात कर रहे थे मैं सिंधी पूरी समझता नहीं हूँ लेकिन बेशतर चीज़ें समझ लेता हूँ तो इतनी बात समझ आ जाती है क्या बात हो रही है जी कि मूड पे आपके बहुत असरअंदाज होता है लेकिन जैसे आज सुबह सुबह हम आए यहाँ पर तो ड्रिजलिंग हो रही थी तो बहुत अच्छा वेदर था तो वो अच्छा फील होता है हाँ। अब अगर यही यानी 9 या 10 मुहर्रम का दिन आप देखें तो बहुत शदीद गर्मी थी बहुत शदीद अब्स था तो जैसे ही आप बाहर निकलते हैं तो आपका मूड ही एक तरह से वो हो जाता है आप हो जाता है हम बाहर निकलते ही नहीं हम कहते हैं हम घर पे तो कुदरत ने एक तरह से ना इंसानी जो होती है ना आपकी हिस्सियात होती हैं मतलब सेंसिटिविटीज़ होती हैं तो उसमें वेदर भी बहुत इंपॉर्टेंस उसकी होती है और जो आपने जिक्र किया कि माहौल हमारा एक तरह से ना बतदरीज वो होता जा रहा है गर्म होता जा रहा है ख़राब होता जा रहा है तो उसके ज़िम्मेदार हम खुद हैं इंसान खुद है जब से यानी ये 100 साल जैसे मैं कहता हूँ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आया ना तो उसके बाद से माहौल हमारा
मतलब डिटेरियोरेट होना शुरू हो गया। इंसान ने जैसे कहते हैं ना, तरक्की तो बहुत कर ली, हम ग्रास GDP बढ़ा दें, तरक्की कर लें, पैसा आ जाए, ये वो आ जाए, लेकिन एट द कास्ट ऑफ योर एनवायरनमेंट ये सब हमने किया अपने माहौल को ख़राब करने की कीमत अदा करके। तो साथ साथ ये चीज़ें ख्याल नहीं की गई हैं। जितनी जो ज़ाहिर है ग्लोबल वार्मिंग बढ़ी है, उसके नतीजे में क्लाइमेट चेंज हुआ है। अब क्लाइमेट चेंज के नतीजे में ज़ाहिर है कि मतलब ये वाइस वर्सा है ना, कि ग्लोबल वार्मिंग बढ़ी तो क्लाइमेट चेंज हो गई, क्लाइमेट चेंज हो गई तो ग्लोबल वार्मिंग ज़्यादा बढ़ना शुरू हो गई। अब जैसे आपने जिक्र किया, कराची में जुलाई का महीना इस तरह नहीं गुजरा करता था कि जैसे पिछले दिनों जुलाई में बहुत शदीद गर्मी और अब्स था। तो ग्रेजुअली ये है कि आप एक तरह से ना उस तरफ ही जा रहे हैं, मतलब अनलेस के इसको बहुत मतलब ड्रास्टिक मेजर्स ना लिए जाएं, जो आपकी ग्रीन हाउस गैसेस का अखराज है उसको कम से कम ना किया जाए, अल्टरनेट एनर्जी पे जाएं और माहौल अपने को बेहतर से बेहतर, साफ़ से साफ़ रखने का के लिए हम मेजर्स ना लें, तो फिर ग्रेजुअली ये मतलब एक वक्त ऐसा भी आ सकता है, कहते हैं कि जी बिज़नेस एज यूजुअल अगर चलता रहा, वो IPCC जो इंटर गवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज है, उनकी जो रिसर्च या स्टडीज़ होती है, तो उसमें यही कि जो बिज़नेस एज यूजुअल चलता रहा, यानी हाई एमिशन सिनेरियोज अगर चलता रहा इस सदी के आखिर तक, तो टेम्परेचर 4 से 5 डिग्री बढ़ सकता है इस दुनिया का। और अभी तक तो 1 डिग्री बढ़ा है, 1.2 डिग्री बढ़ा है। 1850 1900 के वक्त से जब कंपेयर करते हैं कबल सन इनकलाब से आज के टेम्परेचर को, तो 1.2 डिग्री सेंटीग्रेड बढ़ा है। तो 1.2 के डिग्री बढ़ने के नतीजे में हम देख रहे हैं कि कितनी शदीद किस्म के मौसम आप फेस कर रहे हैं। जब गर्मी होती है तो बहुत ज़्यादा गर्मी होती है, जब बारिशें बरसती हैं तो बहुत ज़्यादा बरसती हैं, जब नहीं होती तो कई साल नहीं होती, ड्राउट हो जाता है। फिर आप समंदरी की सतह बढ़ रही है, यानी जो लो लाइंग आइलैंड्स हैं, जैसे मालदीव है, पैसिफिक ओशन के बहुत सारे आइलैंड्स हैं और सैकड़ों आइलैंड हैं वहाँ, तो उन सब को एक तरह से ख़तरा लाक हो गया कि वो तो सफ़ाई हस्ती से ही मिट सकते हैं, मादूम हो सकते हैं बिल्कुल, जिस तेज़ी से सी लेवल बढ़ रहा है। तो ये सब क्लाइमेट चेंज की वजह से, और क्लाइमेट चेंज ज़ाहिर है कि हमारे अपने हाथों का एक तरह से ना क्रिएट किया हुआ है जी, कह सकते हैं हम कि हमने उसको इस तरह से हमने चीज़ें यूटिलाइज़ की हैं कि वो चेंज हो के अब वो तो एक, मुझे तो ऐसा लगता है कि हमने खुद अपने हाथ से उसको इस तरह क्रिएट किया है जी। तो इसके लिए मतलब उसको बेहतर करने का यही तरीका है। जैसे वो आपने देखा होगा हर साल एक होती है कॉन्फ्रेंस होती है आलमी लेवल पे, कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़। पिछले साल दुबई में हुई थी, 28 थी, इस साल 29 है जो बाकू में हो रही है, अज़रबैजान के कैपिटल में। तो उसमें बड़ी डिस्कशंस होती हैं, वादे वईद होते हैं कि जी कार्बन डाइऑक्साइड के और दूसरी जहरीली गैसेज, उसमें मीथेन है, नाइट्रस ऑक्साइड है, इनके अखराज को हम कम से कम करने की कोशिश करेंगे ताकि जो बढ़ती हुई आलमी हिद्दत है, जो गर्मी है, उसको किसी हद तक कंट्रोल किया जा सके। आपको इल्म होगा कि 2015 में एक पेरिस एग्रीमेंट, बड़ा मशहूर एग्रीमेंट हुआ था इसी उस पे कि जी 2050 तक दुनिया के टेम्परेचर को आपने 2 डिग्री सेंटीग्रेड से ऊपर नहीं जाने देना, और 2 डिग्री तो एक तरह से उसकी अपर लिमिट है जी। तो उसकी निचली लिमिट कह सकते हैं कि 1.5 डिग्री सेंटीग्रेड से ज़्यादा नहीं जाना चाहिए। लेकिन अब हमारे सामने है कि 2023 जो गर्म तरीन साल गुजरा है उसमें 1.5 तक तकरीबन पहुंच ही चुके हैं हम। हाँ। बल्कि पिछले आप 13-14 महीने मुसलसल 1.5 को टच कर रहे हैं। तो अगर वही बात है कि कारोबार ज़िंदगी आपका ऐसे ही चलता रहा, माहौल की ख़राबी की तरफ हम जाते रहे, तो फिर अल्लाह ना करे ये प्लेनेट जो है ना वो इनलिवेबल हो जाएगा, मतलब ये तो रहने के काबिल नहीं रहेगा। 50-60 साल बाद जाके ये पोजीशन हो जाएगी जी बिल्कुल। और उसमें सबसे ज़्यादा मुतासर पाकिस्तान जैसे जो गरीब ममालिक हैं वो सबसे ज़्यादा मुतासर होते हैं, क्योंकि हम वल्नरेबल बहुत ज़्यादा हैं, हम एक्सपोज बहुत ज़्यादा हैं नेचुरल डिज़ास्टर्स के लिए। हमारा कोई इंफ्रास्ट्रक्चर उस टाइप का नहीं है, हमारी एक तरह से चीज़ें जो है हम मतलब हैंडल नहीं कर पाते प्रॉपर तरीके से। हाँ जी। तो अब तो ये मसला ऐसा हो गया कि जैसे मैं तो अक्सर कहता हूँ पाकिस्तान के वजूद को जो दूसरे खुदा न खास्ता खतरात लाके, उनमें से एक खतरा ये भी है क्लाइमेट चेंज। बिल्कुल बिल्कुल। तो और इसको बहुत प्रायोरिटी पे रखना चाहिए, प्रायोरिटी पे रखना चाहिए। और जिस तरह आपने कहा कि ख़तरे पर है, ये एक्चुअली है, बिकॉज़ आप जब देखते हैं और जब पाकिस्तान की बात करते हैं तो मुझे लगता है कि फिर सबसे पहले सिंध बड़े फ़िक्रमंद एक दायरे में आ जाता है, क्योंकि जितने हम नेचुरल डिज़ास्टर्स देखते हैं तो बाकी जितने सूबे हैं, सिंध में भी बहुत अच्छा काम होता है और बहुत हो भी रहा है अच्छा, लेकिन बाकी जितने हमें सूबे नज़र आते हैं वो फिर भी आहिस्ता आहिस्ता वो अपनी रवानगी वाली ज़िंदगी में आ जाते हैं। लेकिन बदकिस्मती ये है कि सिंध पे जब कोई नेचुरल डिज़ास्टर आता है उसके बाद उसको वापस उस जगह में आने में इतना वक्त लग जाता है जितने वक्त में एक और नेचुरल डिज़ास्टर रेडी होता है आने के लिए। तो ये एक बदकिस्मती है जो सिंध की ज़मीन के साथ है। शायद
कुझु इन में बहितर सां करे वञूं, जेको कमु थी रहियो आहे ॾाढो सुठो थी रहियो आहे, पर कुझु अगरि वधीक सां एफर्ट असां विझूं त शायदि इन्हनि शयुनि खां असां बची सघूं। इन सां गॾोगॾु बचण जे लाइ जीअं असां पहिरीं थोरी देरि पहिरीं डॉक्टर साहिब सां ॻाल्हाए रहियासीं ऐं कुझु ॻाल्हियूं शामिलु करे रहियासीं, जॾहिं बचाव जी ॻाल्हि कजे थी त सभिनी खां पहिरीं मां हमेशह इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त सभिनी खां पहिरीं जेका तव्हांजी हेल्थ आहे न उनजो बचणु ॾाढो ज़रूरी आहे, उनजो सुठो हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। डॉक्टर साहिबु जंहिं मथे सूर जी असां ॻाल्हि पई कई, जंहिं माइग्रेन जे अटैक्स जी असां ॻाल्हि पई कई, हिते हिकु सुवालु जेको मुंहिंजो तव्हां सां आहे त असां उन अटैक में जिथे असांखे उहो टाइम आहे, उहा असांजी लाइफ एतिरी स्मूथ आहे, एतिरी लग्ज़री आहे, जंहिंमें असां कमकार छॾे तमामु एक्टिविटीज़ छॾे उनजे ख़तमु थियण जो वेट करे सघूं था। इन जो मक़सदु इहो त ब्रेन खे कंहिं बि एक्स्ट्रा उन प्रेशर में, कंहिं बि एक्स्ट्रा एक्टिविटी में असां इन्वॉल्व नथा कयूं। बट हिते हिकु वॾो तबिको आहे जेको उन अटैक जे दौरान बि जेके रेगुलर एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे जारी रखे थो, उन्हनि जे लाइ केतिरो ख़तरनाक आहे इहो? जी, तमामु बहितरीनु तव्हां क्वेश्चन कयो आहे। अॼुकल्ह जेके रूटीन एक्टिविटीज़ असांजियूं आहिनि उनमें मोस्ट कॉमनली असां पाण डॉक्टर बि असां ऑब्ज़र्व कयो आहे त हेडेक जे हूंदे बि असां पंहिंजो कमकार जारी रखंदा आहियूं। ईअं न आहे त हेडेक थियो त असां पंहिंजो जेको आहे कमकार बंदि करे छॾियो, पर पहिरीं इहो आहे त असां इन क़िस्म जी नोयत अचण ई न ॾियो पाण ते। बहितर तरीक़ो इहो आहे त पंहिंजे पाण जेको आहे प्रिवेंशन वठी छॾियूं। उनमें कुझु ज़रूरी न आहे त असां मेडिकल ट्रीटमेंट ते वञूं, असां कुझु नॉन मेडिकल ट्रीटमेंट आहे जेको हर को माण्हू ऑफिस में वेही बि करे सघे थो। जीअं एक्सेस फटीगेबिलिटी हूंदी आहे, थकावट हूंदी आहे, को कमु असांजे मथां एतिरो ओवर बर्डन थी वेंदो आहे जेको असां सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जो 4-5 बजे ताईं, जीअं बैंकर्स आहिनि मोस्ट कॉमनली, उन्हनि खे तव्हां ॾिसो ओवर बर्डन थियनि त फटीगेबिलिटी जेका आहे इनखे असां चवंदा आहियूं ट्रिगरिंग ऑफ द ट्रिगर्स जेके हूंदा आहिनि जेको प्रेसिपिटेट कंदा आहिनि इनखे हेडेक्स ते, उनमें ट्रिगर्स हूंदा आहिनि जंहिंमें फटीगेबिलिटी जेको मोस्ट कॉमन हूंदी आहे, लेक ऑफ एक्सरसाइज थी वेंदी आहे, स्किप मील्स थी वेंदा आहिनि। जेको माण्हू सुबुह खां शाम ताईं हूंदा उहो चवंदा मानी देरि से खा लेते पोइ खाई था वठूं, ठीकु है बसि थोड़ा बहुत खा लिए, थोरो बहुत खाई वरितो पोइ वरी मानी देरि सां खाई। स्किप मील जेका हूंदी आहे या इंटरमीडिएट मील जेका, उहो बि हिकिड़ो मोस्ट कॉमन हूंदो आहे। इहे शयूं जेके असां पाण करे सघूं था, हाइपोग्लाइसेमिक अटैक्स उहो मोस्ट कॉमन हूंदा आहिनि। लेक ऑफ एक्सरसाइज तव्हां सां मुंहिंजी शेयर कयो त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पाण जेकॾहिं ऑफिस में वेहूं था या ओवर बर्डन थियूं था त इहे जेकॾहिं ड्यूरिंग ऑफिस आवर्स में असां पंहिंजो रूटीन खे बहितर कंदासीं, थी सघे त इहो ओवर बर्डन असां घटि करे सघूं था। ॿियो मोस्ट जेको असां चवणु तमामु बहितर माना इहो मां मुनासिबु सम्झां थो त तव्हांजे इन तसलसल सां जेके असांजा ॿुधण वारा आहिनि त टेंशन टाइप हेडेक बि प्राइमरी हेडेक्स जो हिकिड़ो काज़ आहे। टेंशन टाइप हेडेक्स जेको हूंदो आहे उहो तमामु एक्सप्लेन ज़रूरी आहे, छो त हुन में अधु मथे जो सूरु न थींदो आहे, उहो पूरे मथे में थींदो आहे बैंड लाइक सेंसेशन। जीअं तव्हां पहिरीं ॿुधाए पिए त असां वटि औरतूं जेके ॿारहाड़ीअ में हूंदियूं आहिनि उहे पंहिंजा रवा या पंहिंजा दुपटा ॿधी वणनि हेठां या घरनि में चौरनि में वेठा हूंदा आहिनि, छो त बेसिकली आउं पाण हिकिड़े रूरल एरिया सां तालुक़ु रखां थो, थरपारकर सां। असांखे ख़बर आहे त मुंहिंजी हिते प्रैक्टिस आहे, असां वटि वीचारियूं जेके पेशेंट फीमेल आहिनि उन्हनि जी मोस्ट कॉमन प्रेज़ेंटेशन आहे उहो टेंशन टाइप हेडेक आहे, स्ट्रेसफुल आहे, एंज़ाइटी आहे, न्यूट्रिशनली जेका आहे उन्हनि खे जेका नथी मिली सघे डाइट जेका आहे उहो हिकिड़ो फैक्टर्स आहिनि। पर जेको बैंड लाइक सेंसेशन हूंदी आहे, सिवियर हेडेक हूंदो आहे ऐं हुनजो जेको रेडिएशन माना मथे सूरु जेको आहे असांजा नेक मसल्स आहिनि या पोयां सर्वाइकल जो पोयां नेक पेन आहे, हिते मोस्ट कॉमनली इहो थींदो आहे। ऐं जीअं ऑफिस वर्कर्स जेके हूंदा आहिनि उन्हनि में मोस्ट कॉमन असां ॾिठो आहे त टेंशन टाइप आहे, स्ट्रेसफुल एनवायरमेंट किथे हूंदा आहिनि त उनमें इहो आहे त असां पंहिंजो जेको फैक्टर्स जेके इन शइ खे वधाइनि था असां उन्हनि ते पहिरीं कंट्रोल कयूं। त तव्हां जेको ओवर बर्डन ऑफ हेडेक ड्यूरिंग वर्किंग रिलेशन तव्हां ॿुधायो आवर्स में, उहो असां इन तरीक़े सां घटि करे सघूं था। इन खां पोइ असां नेक्स्ट तव्हांजे इहो आउं ज़रूरु ॿुधाईंदुसि त असांजा कुझु सेकेंडरी हेडेक्स आहिनि, उहे छा आहिनि, उहे छो था थियनि। जी, उन्हनि सेकेंडरी हेडेक्स ते ज़रूरु मां अचणु चाहींदमि। गॾोगॾु मां इहो बि तव्हां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदमि त हीअ जंहिं माइग्रेन जी असां ॻाल्हि था कयूं, इहो जीअं तव्हां चयो त 40 जी एज ताईं थींदो आहे, त 40+ जेके असांजा माण्हू आहिनि उहे केतिरो उन शइ खां परे आहिनि या केस अहिड़ा असांखे केसिस मिलंदा आहिनि। ॿियो इहो त असां प्रिवेंशन जी त ॻाल्हि करे रहिया आहियूं, पर छा असां उनखे 100% पंहिंजी ज़िंदगी खां असां ॿाहिरि करे सघूं था उन प्रिवेंशन सां, इन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। पर इन्हनि सभिनी शयुनि खां पहिरीं जी हमेशह मां चवंदी आहियां बाख़बर रहणु ॾाढो ज़रूरी आहे। सो हलूं था, कुझु ख़बरूं ॿुधूं था, वापसि मिलूं था तव्हां सां हिन ब्रेक खां पोइ।
जी वेलकम बैक। अॼु जे प्रोग्राम में ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं शामिल थी रहियूं आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं जेके असां तव्हां ताईं पहुचाइण चाहियूं था, तव्हांखे समझाइण चाहियूं था। सरदार साहब, आपकी तरफ जल्दी से आना चाहती हूँ मैं और ज़रा जानना चाहती हूँ मैं, हम जब वेदर की बात करते हैं, वेदर फोरकास्ट की बात करते हैं, तो क्या समझते हैं आप कितना इम्पॉर्टेंट है ये? हमारे पास अब तो खैर काफ़ी जगहों पे अवेयरनेस आ गई है कि हमारे पास फ़ोन पे भी कहीं पे भी हम लोग वेदर हम चेक कर लेते हैं, तो कितना ज़रूरी है आने वाले वेदर के बारे में पहले से जानना? क्योंकि अब तो हर आम आदमी के हाथ में वो फ़ोन है, लेकिन इससे पहले भी तो आम आदमी नहीं जानता था, और अभी भी हम नहीं जानते कि वो कितना एक्यूरेट है जो वेदर हमें नज़र आ रहा है या जिसको हम प्रिडिक्ट कर रहे हैं। तो आप क्या समझते हैं कि कितना इम्पॉर्टेंट है वेदर की प्रिडिक्शन करना? जी बहुत इम्पॉर्टेंट है। देखिए उसमें वेदर और जैसे क्लाइमेट चेंज की अभी बात हम कर रहे थे, तो सारे सेक्टर्स मुतासर होते हैं इससे ना। यानी आप अगर अच्छा मौसम है तो जैसे अभी बात हो रही थी, आपके मूड पर अच्छा असर पड़ता है, आपकी हेल्थ पर अच्छा असर पड़ता है। गर्मी में ज़ाहिर है कि जो हीट वेव आती है जैसे, तो उससे ना सिर्फ इंसान की ओवरऑल जो है ना परफॉर्मेंस या प्रोडक्टिविटी वो भी बहुत कम हो जाती है। इस पर बाकायदा स्टडीज़ मौजूद हैं कि बढ़ती हुई गर्मी में 30 साल बाद 40 साल बाद जो है ना आपकी 30% 40% कारकर्दगी आपकी कम हो जाएगी इस पर। जो ह्यूमन परफॉर्मेंस होती है, ज़ाहिर है कि अच्छे मौसम, तो उसके लिहाज से फिर आप जो डे टू डे एक्टिविटीज़ प्लान करते हैं या आप रिक्रिएशनल उस पर जाते हैं छुट्टियों पे, फॉर एग्ज़ाम्पल आप नॉर्दर्न एरियाज़ में जाते हैं फॉर एग्ज़ाम्पल पाकिस्तान के, तो ये जानना ज़रूरी है कि अगले 3-4 दिनों में, अगले हफ्ते में, अगले 10 दिनों में मौसम कैसा होगा। कोई बहुत हैवी स्पेल बारिश का और लैंडस्लाइड, रोड ब्लॉक, तो ये सब चीज़ें बहुत इंपॉर्टेंस रखती हैं। फिर ये कि फार्मर्स के लिए बड़ा इम्पॉर्टेंट होता है कि आने वाला सीज़न जो है वो बारिशें अच्छी होंगी उसमें, या ये कि बारिशें बहुत कम होंगी या गर्मी कैसी रहेगी, तो उस लिहाज से वो फिर अपनी जो है ना उसको जो फार्मर्स एक्टिविटीज़ हैं वो प्लान कर सकते हैं। फिर उस दौरान सीज़न भी चल रहा होता है कि अभी बारिश का बहुत हैवी स्पेल अगर 1-आध हफ्ते तक चल रहा है फॉर एग्ज़ाम्पल, तो उस दौरान आपने अपनी फसलों को उसमें से इरिगेशन से पानी नहीं देना, पेस्टिसाइड्स का स्प्रे नहीं करना, वो ज़ाया हो जाता है। तो इस तरह का मतलब पहले आप अगर जान सकें वेदर के बारे में, तो आप एक्टिविटीज़ अपनी अच्छी तरह से प्लान कर सकते हैं। बिल्कुल। अच्छा, ये तो हो गया कि जानने की इम्पोर्टेंस। ज़रा मुझे ये बताएं कि एक्यूरेसी रेट क्या है ये जानकारी हासिल करने का, कितना एक्यूरेट होता है ये बड़ा इंपॉर्टेंट सवाल पूछा है आपने, और ये अक्सर पूछा जाता है हमसे जी। तो असल में ये है कि देखें, तो 3-4 तरह की फोरकास्ट होती है ना। एक होती है 2 से 6 घंटे की, उसे हम नाउ कास्ट कहते हैं। वो तो बड़ी आसान है कि आप रेडार की स्क्रीन पर, रेडार अगर अच्छे लगे हों, ये वो लोग यूरोप की मिसालें देते हैं ना कि वहाँ बड़ी अच्छी फोरकास्ट होती है। तो उसकी वजह ये है कि उनके पूरे के पूरे एरियाज़, पूरा का पूरा कंट्री रेडार कवरेज में होता है एक तरह से, एक के बाद एक इस तरह से होता है। अब हमारे पास पूरे पाकिस्तान में इस वक्त 2 रेडार्स हैं जो अच्छे, वो भी जायका के तावन से लगे हैं, एक इस्लामाबाद में और एक कराची में। तो कराची वाले की कवरेज है ज़ाहिर है 450 किलोमीटर, उसकी कवरेज 450 किलोमीटर उधर। अब अगर पूरा मुल्क आपका रेडार कवरेज में आ जाए तो फिर आपकी 2 से 6 घंटे वाली फोरकास्ट तो 100% हो सकती है। और फिर आ जाती है 24 घंटे की फोरकास्ट, 24 घंटे से लेकर 72 घंटे, यानी 1 दिन से 3 दिन की, उसे हम शॉर्ट रेंज फोरकास्ट कहते हैं। तो शॉर्ट रेंज फोरकास्ट की एक्यूरेसी मोर देन 90% होती है, वो हम अपनी वेबसाइट पे भी डालते हैं। लेकिन जैसे जैसे टाइम लीड बढ़ता है ना, लीड टाइम बढ़ता है, जैसे 3 दिन के से लेकर आप 7 दिन की फोरकास्ट पे चले गए, तो उसे हम मीडियम रेंज फोरकास्ट कहते हैं। तो ये दुनिया भर में होता है। फिर उसकी एक्यूरेसी थोड़ी सी कम हो जाती है, 10% 20% कम हो जाती है। उसकी आप कह सकते हैं बिटवीन 70 to 80%, 3 दिन से लेकर 7 दिन की। सही। लेकिन अनफॉर्चुनेटली पब्लिक को या लोगों को वो याद रहती है वो 30% जहाँ पे एरर हो गया या गलत हो गया, बाकी हमने भूल जाना है। और फिर तीसरी होती है जो सीजनल फोरकास्ट, जैसे इस साल मानसून की फोरकास्ट या आउटलुक हमने दी कि जी मामूल से ज़्यादा बारिशें होंगी, तो अभी तक उतनी ज़्यादा नहीं हुई हैं, मामूल से अभी तक कम रही हैं। खासकर फिर तो आवाम से ही शक करती है ना यार, मतलब। तो इसमें असल में ये जो एटमॉस्फेरिक साइंस है ना, ये बड़ी एक तरह से ना कम्प्लेक्स सी साइंस है, इसमें रैंडमनेस बड़ी है। ये नॉट लाइक मैथमेटिक्स के जब 2+2 makes 4, यहाँ 2+2 जब बाज़ औक़ात 5 हो जाते हैं, बाज़ औक़ात 3 रह जाते हैं। हाँ बिल्कुल। तो इसमें ये एक तरह से ना अनसर्टेनिटी हो जाती है, क्योंकि आप मतलब यू इशू अ फोरकास्ट बेस्ड ऑन सर्टन इनिशियल कंडीशंस। आज हम इधर बैठे हुए हैं तो अगले पूरे 5 दिनों की फोरकास्ट करते हैं फॉर एग्जांपल। तो इस वक्त की जो एटमॉस्फेरिक कंडीशंस हैं उसमें एटमॉस्फेरिक प्रेशर आता है, टेम्परेचर है, विंड है, क्लाउड्स हैं, अलावा बहुत सारे एलिमेंट्स होते हैं।
تو یہ ان کی بنیاد پہ آپ اگلے 7 دنوں کی فورکاسٹ کرتے ہیں، اور اب آپ نے اسیس کیا یا آپ کے کمپیوٹر ماڈل نے اسیس کیا کہ 7 دنوں میں یہ چینجز ہو جائیں گی ان کنڈیشنز میں ود دی پیسیج آف ٹائم، تو اس اسیسمنٹ میں تھوڑی سی ایرر رہ گئی اگر، تو پھر آپ کی فورکاسٹ صحیح نہیں ہوتی. تو مین وائل بھی کنڈیشن چینج ہو جاتی ہیں. بالکل بالکل. کتنی چینج ہوں گی آپ نے انیشیل جب کنڈیشن سیٹ کی تو وہ اسیسمنٹ یا اتنی چینج آپ نے ایک طرح سے اکاؤنٹ فار نہیں کی، تو یوں اس میں ایرر رہ جاتا ہے اور غلطی ہوتی ہے. لیکن وہی ٹائم لیڈ کے ساتھ اس کے ساتھ ہوتا ہے. یہ تو مطلب یہ انہیرٹ ایک طرح سے نا اس کی ڈس ایڈوانٹیج یہ وہ فیچر ہے. ہاں یہ وہ فیچر ہے بالکل. اچھا ویسے اکثر میں نے جو دیکھا ہے یہ آج کل ہی کوئی آنکھ مچولی کوئی ہمارے ساتھ وہ جو تھنڈر اسٹارم جس کے بارے میں ہمیں ڈرایا گیا تھا یا 35% مور رینز جن کے بارے میں ہمیں کہا گیا تھا، تو یہ آج کل آنکھ مچولی کھیل رہی ہے. ادروائز جو پریویس ہمارے ایکسپیرینسز تھے اس سے تو یہی لگ رہا تھا کہ نہیں جو بولا گیا ہے ویسا ہی ہونا ہے. سو ایسے بھی ہوتا ہے کہ کبھی دن ایسا بھی ہوتا ہے کہ کبھی دن ویسا بھی ہوتا ہے. اچھا جی ان سا گڈو گڈ मां थोरो सो प्रोग्राम में कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं बि पंहिंजे नाज़रीन ताईं पहुंचाइणु चाहियां थी ऐं अहिड़ियूं शयूं पंहिंजे नाज़रीन ताईं पहुंचाइणु चाहियां थी. सरदार साहब यहाँ जब हम वेदर की बात करते हैं, हम फोरकास्ट की बात करते हैं, हम उसके एक्यूरेसी रेट की बात करते हैं, कितना नुकसान आपने देखा है खुदा न खास्ता कि जहाँ हम सही प्रेडिक्ट नहीं कर पाते तो कितना नुकसान हमारी आम आवाम का कहा जाए या उन फार्मर्स का कहा जाए जिनकी हमने बात की या डिफरेंट चीज़ों की बात हमने जिस तरह की, तो कितना नुकसान कितना हमने देखा है इसमें. देखिए इसमें बाकायदा एक तरह से ना जी स्टडी करने की ज़रूरत है. एज सच टू बी ऑनेस्ट हमने मतलब हमारे डिपार्टमेंट ने या हमारे किसी इस तरह से वो उतनी स्टडी नहीं हुई कि इस तरह से कि सोशो इकनॉमिक बेनिफिट जो है ना वो आपकी अच्छी वार्निंग के, अच्छी फोरकास्ट के और अर्ली वार्निंग सिस्टम जो होता है या एडवाइजरी होती है या फोरकास्ट, उसके कितने सोशो इकनॉमिक बेनिफिट्स होते हैं इन टर्म्स ऑफ, यानी उसको क्वांटिफाई नहीं किया गया है सच ना. लेकिन जाहिर सी बात है कि जब आपकी प्रिडिक्शन और एडवाइस आपकी फोरकास्ट अगर गलत होती है तो सही होती है तो उसका फ़ायदा भी होता है, और अगर गलत होती है तो उसका नुकसान भी होता है. तो सबसे बड़ा नुकसान तब होता है भी रिसेंटली कराची में जो पहला जो बरसात का कोई 10-15 मिनट का एक जो स्पेन था और बड़ा ज़ोर से एक बरसात आई थी जो इनिशियल डेज़ में आई थी बरसातों के, तो उहा बरसात हुई जंहिं टाइम ते कंहिंखे का ख़बर कोन्हे त बारिश का थियण वारी आहे. स्पेसिफिकली जॾहिं घरनि जी ॻाल्हि कयो त औरतुनि छितुनि ते कपिड़ा वपड़ा बि सुकाया हुआ ऐं ख़बर ई न पई त 15 मिंटनि में एतिरी सारी बरसात थी ऐं वापसि आयासीं जी बरसात ग़ाइब. सो ईअं बि थी वेंदो आहे. डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं कुझु असां सेकेंडरी हेडेक जी तरफ़ सां वियासीं पिए, थोरो सो उनजे बारे में ॼाण पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां. बिल्कुलु. सेकेंडरी हेडेक्स जेके प्राइमरी हेडेक्स कुझु असां डिस्कस कया हुआ उन्हनि में हिकिड़ो असांजो ॿियो मोस्ट कॉमन रहिजी वियो जंहिंमें खे असां ट्राइजेमिनल न्यूरोलॉजिया चवंदा आहियूं. उहो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हेडेक हूंदो आहे जंहिंसां माण्हू चवंदो आहे त अहिड़ो सूरु थियो त इन खां चङो आहे त मुंहिंजे मतिलबु कि मां मरी वञा त बहितर आहे. उहो ॾाढो सीवियर हेडेक थींदो आहे, सीवियर इंटेंसिटी थींदो आहे. हुन सां जेको हूंदो आहे माण्हू खे इलेक्ट्रिक करंट लाइक हिते सेंसेशन थींदी आहे, पूरो फेस जेको हूंदो आहे. छो त एक्चुअली असांजो क्रेनियल नर्व्स हूंदी आहे न, हिकिड़ी ट्राइजेमिनल नर्व्स हूंदी आहे, हुनजा रूट्स हूंदा आहिनि. हिकिड़ो ऑप्थेल्मिक डिवीजन हूंदी आहे, मैक्सिलरी हूंदी आहे, मैंडिबुलर हूंदी आहे. इहे 3 डिवीजन जेके हूंदा आहिनि इहे हुन नर्व जे उन पेन जे करे इफेक्ट थींदियूं आहिनि, जंहिंमें असांखे खाइण में तकलीफ़ थींदी आहे, पेस्ट करण में तकलीफ़ थींदी आहे, मानी चॿाड़नि में उनखे च्यूइंग करण में तकलीफ़ थींदी आहे, स्माइल करण में तकलीफ़ थींदी आहे, अखियुनि में पाणी अची वेंदो आहे, नाक़ाबिल बर्दाश्त जेको हूंदो आहे न इहो फेशियल पेन हूंदो आहे. उनखे असां ट्राइजेमिनल न्यूरोलॉजिया चवंदा आहियूं. उनजा डिफरेंट काज़ज़ हूंदा आहिनि. ख़ुदा न खां कंहिंखे ट्यूमर हूंदो आहे या डीमाइलिनेशन कोई डिज़ीज़ मल्टीपल स्क्लेरोसिस सां गॾु इहो हूंदो आहे या कोई इन्फेक्टिव इटियोलॉजी आहे या कोई स्ट्रक्चरल जेके डिफेक्ट थी थो वञे नर्व में उनजे करे थी सघे थो. उनजा पोइ ट्रीटमेंट ऑप्शन्स आहिनि, पोइ अॻिते हली असां डिस्कस कयूं था. सेकेंडरी हेडेक्स बयानु करणु तमामु ज़रूरी आहिनि. उहे इन जे करे आहिनि त असां इहो आम जाम ॾिठो आहे, असां पेशेंट जेके क्लिनिक ते ईंदा आहिनि कंहिंखे हेडेक थींदो आहे त उहो हिकिड़ो पतो पेनाडोल जो पर डे खाई छॾींदियूं आहिनि, खाई छॾींदा आहिनि या खाई छॾींदियूं आहिनि, या ब्रूफेन वठंदा आहिनि, या रिलीफ टेबलेट अचे थी अॼुकल्ह, या नाइस अचे थी. अहिड़े तरीक़े सां एनसेड्स जेके हूंदा आहिनि उहे एक्सेस यूज़ में उनखे असां चवंदा आहियूं मेडिकेशन ओवरडोज हेडेक. छो त मथे जे सूर जे लाइ असां दवा ॾींदा आहियूं, कॾहिं कॾहिं माण्हू एक्सेस में वठी चवंदा आहिनि जंहिं जल्दी ठीकु थी वञे. उन चकर में उहो मथे जो सूरु असां पेशेंट 4 महीना 6 महीने खां पोइ ईंदा आहिनि, चवंदा आहिनि एतिरी सारी ट्रीटमेंट वठण खां पोइ असां चवंदा आहियूं इहो सभु बंदि कयो, तव्हांजे मथे जो सूरु ऑटोमेटिकली उनखे असां चवंदा आहियूं मेडिकेशन ओवरडोज हेडेक. सेकेंडली मोस्ट कॉमन जेको असां ॾिठो आहे जंहिंखे असां इग्नोर बि असां काफ़ी असांजा माण्हू वीचारा कनि था,
उहो सिवियर हेडेक हूंदो आहे जेको ब्रेन ट्यूमर सां रिलेटेड हूंदो आहे। उहो हेडेक अर्ली मॉर्निंग हूंदो आहे जेको मोस्ट थंडर क्लेम हेडेक या वर्स्ट हेडेक ऑफ माई लाइफ, माना नाक़ाबिले बर्दाश्त हेडेक थींदो आहे। उनमें जेका छा थींदो आहे त स्नीज़िंग सां कफिंग सां उन सां उहो वधी वेंदो आहे। उन सां गॾु गॾु उल्टियूं पेशेंट खे ईंदियूं आहिनि, नज़र ते इफेक्ट पवंदो आहे। त इन क़िस्म जो हेडेक जेकॾहिं कंहिं माण्हू खे थिए थो या असां उन सां गॾु गॾु फिट्स थियनि था या बेहोशी जा दौरा अचनि था मथे सूर सां गॾु, त असांजा जेके नाज़रीन हींअर धरती टीवी जे मॉर्निंग प्रोग्राम खे ॿुधनि पिया त इन तसलसल सां जेके पंहिंजे प्यारनि में पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि में या आसपास में जंहिंखे इन क़िस्म जूं इलामतूं अचनि त उहो फ़ौरन पंहिंजे दिमाग़ी बीमारियुनि जे डॉक्टर सां रजू करे पोइ उनमें कुझु ज़रूरी टेस्ट थींदा आहिनि जंहिंमें CT स्कैन दिमाग़ जो वॾो फोटो थींदो आहे, MRI थींदो आहे। त उहो फ़ौरन जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का बीमारी अचे त पोइ उनजो जल्द फैलिजण खां पहिरीं असां इलाजु कराए सघूं। उनखां पोइ जेको हेडेक थींदो आहे सिस्टमिक डिसऑर्डर्स जंहिंमें ब्लड प्रेशर चवंदा आहिनि त ब्लड प्रेशर वधी वियो मथे में सूर आहे त हिन जो ब्लड प्रेशर वधी वेंदो, ईअं न आहे। इहो हिकिड़ो असां आम चवंदा आहिनि त हिन जो मथे में सूर आहे त इहो ब्लड प्रेशर, पर ईअं न हूंदो आहे। त उनखे मथे में सूर हूंदो आहे उनजे करे ब्लड प्रेशर थींदो आहे। ठीकु आहे, पोइ असांजो हेडेक बहितर थींदो त ऑटोमेटिकली हुनजो ब्लड प्रेशर सही थींदो, उन दवा वठण जी ज़रूरत न हूंदी। हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट आहे, इहो अचणु खपे। उनखां अलावा कोई इन्फेक्शन थी वेंदा आहिनि के जरासीम, जीअं दिमाग़ी गर्दन तोड़ बुखार हूंदो आहे जेके मेनिंजाइटिस चवंदा आहियूं, इंसेफ्लाइटिस हूंदो आहे, या मलेरिया हूंदी आहे दिमाग़ी मलेरिया खे असां सेरिब्रल मलेरिया चवंदा आहियूं, दिमाग़ी TB हूंदी आहे। घणे वक़्त खां मरीज़ खे बुखार हलंदो हले थो, मथे में सूर गॾोगॾु थिए थो त पेनाडोल पोनस्टान त ठीकु आहे तव्हांखे वक़्ती फ़ाइदो ॾींदा, पर तव्हां पंहिंजे उन बीमारी जो तव्हां काज़ ॾिसो कहिड़ो आहे बुखार सां गॾु मथे में सूर जो, त उहा तव्हांजे मथे में सूर छॾी वेंदो जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं का बीमारी डायग्नोस थी वञे। उनखां अलावा मोस्ट कॉमन जेको हूंदो आहे प्रेगनेंसी में मोस्ट कॉमन हेडेक्स थींदो आहे। प्रेगनेंसी में तव्हां ॾिठो हूंदो औरतुनि जो सेकेंड ट्राइमेस्टर या थर्ड ट्राइमेस्टर 6, 7, 8 महीने में मोस्ट कॉमन हूंदो आहे, छो त प्रेगनेंसी में फ्लूइड ओवरलोड वॉल्यूम ओवरलोड थी वेंदो आहे, कार्डियक आउटपुट वधी वेंदो आहे, ब्लड सर्कुलेशन वधी वेंदी आहे। त असां चवंदा आहियूं इनखे असां नॉर्मली, इहो हिकिड़ो फिजियोलॉजिकल हूंदो आहे, असां इनखे नॉर्मली कयो। कॾहिं कॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं प्रेगनेंसी में जेकॾहिं मथे में सूर थींदो आहे पोइ असां कुझु ब्रेन जा ट्यूमर्स जेके हूंदा आहिनि उहो बि उन में वधी वेंदा आहिनि, त हिकिड़ो दिमाग़ जो फोटो ज़रूरु कराईंदा आहियूं जंहिंमें नॉर्मल ईंदो आहे त ठीकु आहे, जेके न त पोइ असां उनखे ट्रीट कंदा आहियूं। मोस्टली जेका हूंदो आहे इहो हूंदो आहे। उनखां अलावा रोड ट्रैफिक एक्सीडेंट, ट्रामा, कॾहिं कॾहिं मरीज़ खां असांजो मेडिकल में हिकिड़ो असूल आहे त असां जॾहिं बि मरीज़ खे कंहिं बि क़िस्म जो को बि डॉक्टर हुजे कहिड़े शोबे सां तालुक़ु रखे असां हिस्ट्री पहिरीं वठंदा आहियूं। हिस्ट्री मतिलबु डिटेल असां उनखां मरीज़ खां उनजी बीमारी जे बारे में पुछंदा आहियूं, त उहा हिस्ट्री असांजे लाइ तमामु इम्पोर्टेंट हूंदी आहे। कॾहिं मरीज़ ईंदा आहिनि चवंदा आहिनि हेडेक आहे, असां सिंपल दवा लिखी ॾेई छॾंदा आहियूं, पर कॾहिं असां ईअं पुछूं पास्ट हिस्ट्री पुछूं, कॾहिं रोड ट्रैफिक एक्सीडेंट को धकु लॻो हुजे उनखे असां चवंदा आहियूं पोस्ट ट्रामेटिक हेडेक, धकु लॻण जे करे पोइ महीना 4 महीना खां पोइ मथे में सूर थी सघे थो। जो तव्हां टाइम ॿुधायो पिया 2-4 महीना, इहो 2-4 महीननि खां पोइ थींदो आहे या ज़रूरी न आहे सालनि खां पोइ या साल या 6 महीने, पर हिकिड़ी हिस्ट्री वठणु तमामु ज़रूरी आहे, त ईअं थींदो आहे। उनखां अलावा असां वटि साइनोसाइटिस मोस्ट कॉमन आहे, दर्द आहे। जीअं असांजी ॻाल्हि पई के मेट्रोलॉजिस्ट त असां एनवायरमेंटल चेंजिस हूंदा आहिनि त उनमें जेका दर्द आहे मिटी आहे उहा वञे थी त साइनसिस में एक्यूमुलेट थिए, साइनोसाइटिस हूंदो आहे त असां हमेशह उनखे साइनोसाइटिस करे ट्रीट कंदा आहियूं। ज़रूरी न आहे त उहो कोई ॿी बीमारी हुजे, पर इन्हनि सभिनी मथे जे सूरनि मथे माना हेडेक आहे त हिकिड़ो टॉपिक जीअं पूरो असां डिस्कस कयो आहे त प्राइमरी हेडेक्स असां अलॻि कया आहिनि, त हिकिड़ो वर्ड आहे हिकिड़ो हेडेक आहे, पर हिनखे असां जॾहिं डिटेल में दिमाग़ी बीमारियुनि जो डॉक्टर जेको हूंदो आहे उहो कैटेगराइज़ कंदो आहे ऑन द बेसिस ऑफ हिस्ट्री ते, त इहो प्राइमरी आहे सेकेंडरी आहे, हिनखे कहिड़े तरीक़े सां असां ट्रीट कयूं। ॿियो हिकिड़ो आऊं तव्हांजे अॼोके हिन तसलसल सां इहो ॿुधाइणु चाहियां त हिन जा कुझु प्रेसिपिटेंट फैक्टर्स हूंदा आहिनि, कुझु रिस्क फैक्टर्स हूंदा आहिनि। कंहिं माण्हू में इहो थी सघे थो ऐं कंहिं माण्हू में हिन जा जेके आहिनि हिनखे हेडेक खे वधाईंदो आहे। हाणे जेके रिस्क फैक्टर्स आहिनि उनमें ओबेसिटी आहे, मोटापो, उनमें उन्हनि माण्हुनि में थोरो वधीक हूंदो आहे, ब्लड प्रेशर जंहिंखे हुजे, शुगर हुजे, वेट गेन हुजे या कुझु ॿियो सिस्टमिक बीमारी हुजनि उन्हनि में बि जेको हूंदो आहे इहो मोस्ट कॉमन थी सघे थो, चांसिस हूंदा आहिनि। अच्छा, उहा प्रेसिपिटेट्स कहिड़ा आहिनि, हिन खे वधाईंदा कहिड़ा आहिनि? जीअं स्लीप डिप्रीवेशन, आराम सही तरीक़े सां न अचे, माण्हू 24 कलाक माना 4 कलाक आराम करे 5 कलाक न, 8 कलाक पंहिंजो आराम कयो, पंहिंजो रूटीन भले तव्हां रखो, आराम करणु तमामु ज़रूरी आहे, सभु ॿियनि बीमारियुनि जे लाइ ज़रूरी आहे, ख़ासि करे असां चवंदा आहियूं त दिमाग़ जी बीमारियुनि में आराम तमामु ज़रूरी हूंदी आहे। असां वटि मेजॉरिटी असां वटि माण्हू उहे आहिनि जेके आराम पंहिंजो पूरो पंहिंजो स्लीप आवर्स आहिनि उहे पूरा नथा वठनि। एक्ज़ैक्टली,
स्मोकिंग आहे, स्मोकिंग जेका आहे इनखे वधाईंदो आहे, स्मोकिंग खां जेको परहेज़ करी वञे, स्मोकिंग घटि कई वञे, Again, जेतिरो इलाही थी common सघे। शइ आहे असां छो त असां हीअं जेकॾहिं 5 माण्हू स्टूडियो में त हिकिड़ो स्मोक करे थो त ॿिया असां सभु पैसिव स्मोकर थी वेंदा आहियूं। Yes. इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो वञे। असांजे ॿारड़ियुनि में असां कचहरियूं कंदा आहियूं, रिहाणो कंदा आहियूं, असां जेकॾहिं इहा शइ नथा वठूं त ॿिया जेके 4 पीअंदा उन्हनि जो जेको धुआं असां वेंदो, सपोज़ सम्झो त असां असां कयूं पिया, बिल्कुलु, स्मोकिंग इनखे वधाईंदो आहे। उनखां अलोगल फटीगेबिलिटी, थकावट जेका हूंदी आहे, जीअं पहिरियों असां ऑफिस वर्कर्स जो चयो पिए या तव्हां जेको बहितरीनु सुवालु पुछियो, सॼे ॾींहं में माण्हू फटीक माण्हू न थिए, पंहिंजो एक्सरसाइज़ रेगुलर करे, सही प्लेंटी ऑफ फ्लूइड माना पाणी जो इस्तेमालु तमामु सुठो रखे, इहे शयूं जेके कंदो त प्रेसिपिटेंट खां बची सघे थो। जीअं फटीक हिकिड़ो माना प्रेसिपिटेंट फैक्टर थी वियो, लेक ऑफ एक्सरसाइज़ थी वियो, स्लीप न थी, अल्कोहल जेके रेड वाइन जेको हूंदो आहे उहो जेको हूंदो आहे इनखे वधाईंदो आहे, उहो रिस्क फैक्टर में अचे थो, इनखे वधाईंदो पाए माइग्रेन्स या अटैक्स खे। पोइ असां वटि माण्हू इहो पुछंदा आहिनि त इहो जेको मथे में सूर आहे, हिन जूं पेचीदगियूं कहिड़ियूं आहिनि, हिन जूं कॉम्प्लिकेशन कहिड़ियूं थी सघनि थियूं। अच्छा, कॉम्प्लिकेशन सां गॾो गॾु डॉक्टर साहब मां इहो बि चाहींदमि त असांजे नाज़रीन ताईं पहुचाइजो त हीअ जॾहिं असां हेडेक जी ॻाल्हि कंदा आहियूं, जीअं तव्हां पहिरीं चयो त कुझु हेडेक्स अहिड़ा तेज़ पवंदा आहिनि या उहे अटैक टाइप अहिड़ा हूंदा आहिनि जेके इंसानु चवंदो आहे त मां ज़िंदा ई छो आहियां। हीअ जेका फीलिंग जेका उन अटैक जी एतिरी एक्सट्रीम लेवल ते आहे, छा उहा एक्चुअली असांजे ब्रेन जे लाइ बि लाइफ थ्रेटनिंग आहे? बिल्कुलु, तव्हां जेको सुवालु पुछियो तमामु बहितरीनु। उहो इनखे असां एंज़ाइटी अटैक्स चवंदा आहियूं। माण्हू एंज़ाइटी में हलियो वेंदो आहे, असां मेडिसन ॾींदा आहियूं, मल्टीपल मेडिसन उन न्यूरोलॉजियाज़ में ॾींदा आहियूं त इफेक्ट न कंदी आहे, पोइ उनजी ट्रीटमेंट कंदा आहियूं। ब्रेन सां उहो न आहे, पर असां माइग्रेन्स खे ॾिसूं था, उन में रियरली जेको पेशेंट खे दिमाग़ जो अटैक थी सघे थो, स्ट्रोक असां चवंदा आहियूं, फालिश जी हिकिड़ी कॉम्प्लिकेशन थी सघे थी, घटि आहे पर थी सघे थी, हिकिड़ो कॉम्प्लिकेशन आहे, दिलि जो अटैक्स हूंदो आहे, उनजा चांसिस हूंदा आहिनि। छो त उन में इहो थींदो आहे जीअं फीमेल्स जेके हूंदा आहिनि में ईस्ट्रोजन आहे, इन जी जेका लेवल्स घटि थी वेंदियूं आहिनि, उन्हनि में जेके कुझु ड्रग्स वठंदियूं आहिनि, OCPs वग़ैरह कंट्रासेप्टिव पिल्स वठंदियूं आहिनि, उहे चांस हूंदियूं आहिनि स्ट्रोक कराइण। माना उन सां गॾु ट्रीटमेंट जेका वठंदा आहिनि उहे बि हिकिड़ो रिस्क फैक्टर कॉम्प्लिकेशन खे वधाए छॾींदो आहे। ठीकु आहे। अच्छा, उन सां गॾोगॾु सीज़र्स थी सघनि था, जेके फिट्स थियनि था, उन्हनि जी बि कॾहिं कॾहिं असां ॾिठो आहे त कॉम्प्लिकेशन सां गॾु में सीज़र थी सघे थो, दिमाग़ जो दौरो थी सघे थो। हिकिड़ो हेडेक जा जेके आहिनि वेरिएंट्स हूंदा आहिनि, असां वेरिएंट माने हिन सां मिलंदड़ जुड़ंदड़ हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे जंहिंमें मथे जो सूर में जेके निशानी तव्हांखे अखियुनि जे साम्हूं धुंधलापो अची वञे, रिंगिंग सेंस अचे या दिलि कचो थी वञे। हिकिड़ा हूंदा आहिनि बग़ैर इन शयुनि जे थी सघनि था, उहे जेके अखियुनि सां जेके ओराज़ जेके असां सां गॾु हेडेक थिए, उनमें इहे कॉम्प्लिकेशन थोरी वधीक हूंदियूं आहिनि। अच्छा, ॿियो इहो हूंदो आहे त कॾहिं कॾहिं असां इहो एस्टीम वठंदा आहियूं त मेंस्ट्रुअल साइकिल्स जेके हूंदियूं आहिनि उहो जॾहिं डिस्टर्ब थींदी आहे, इरेगुलर थींदियूं आहिनि, त उहो असां हिस्ट्री कॾहिं कॾहिं फीमेल पेशेंट खां न वठंदा आहियूं। त मोस्ट कॉमन त मेंस जे टाइम ते हेडेक्स थींदो आहे त उहो जॾहिं पीरियड पूरा थींदा त उहो हेडेक सही थी वेंदो आहे विदाउट एनी मेडिकेशन, उहो तमामु ज़रूरी हूंदो आहे। सही। अच्छा अच्छा, हर ॻाल्हि में मूंखे लॻे थो हीअ जेके जॾहिं तव्हां हेडेक जी ॻाल्हि कयो था, उहो चवण जे लाइ त हिकु जीअं तव्हां चयो त हिकु वर्ड ई आहे हेडेक, बट उनजा रीज़न्स, उनजा कॉज़िस अलॻि अलॻि थी सघनि था। त हर शइ जे लाइ हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां मेडिकल जी ॻाल्हि कंदा आहियो त हर शइ जी हिस्ट्री वठणु ॾाढो ज़रूरी आहे। ॿियूं शयूं बि कुझु शामिलु करणियूं आहिनि, पर जी वक़्तु ब्रेक जो बि थियो आहे। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। ॻाल्हियुनि जो, कचहरियुनि जो, लफ़्ज़नि जो सिलसिलो ईअं जारी आहे, ऐं कॾहिं कॾहिं उहे लफ़्ज़ जेके आहिनि ख़तरनाक बि लॻी रहिया हूंदा आहिनि, बिकॉज़ उहे ई कमु ॿुधाए रहिया हूंदा आहिनि जेके तव्हां ई मां रोज़ करे रहिया हूंदा आहियूं, ऐं उहे असांजी हेल्थ खे केतिरो इफेक्ट कंदा आहिनि या असांजे वेदर खे केतिरो इफेक्ट कंदा आहिनि। त जी ज़रूरी आहे हिन लफ़्ज़नि खे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु करणु। शायदि के लफ़्ज़ किथे असांखे सम्झ में अची वञनि, ऐं असां पंहिंजे लाइफ स्टाइल खे चेंज करे सघूं। सरदार साहब, आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रा सा मैं जानना चाहती हूँ कि अल्हम्दुलिल्लाह आज तो बड़ा ही खूबसूरत एक वेदर था जो हमने देखा, और कुछ गुजरे हुए कुछ दिनों से बड़ा खूबसूरत हम वेदर देख रहे हैं। जो आइंदा जो आ रहे हैं कुछ दिन आने वाले, तो उसकी ज़रा मैं जानना चाहती हूँ कि किस तरह का वेदर आइंदा दिनों में हम देखने वाले हैं। देखिए, कराची में जो आजकल पिछले 3-4 दिन से वेदर चल रहा है ना, यही एक्चुअल वेदर है कराची का। जुलाई के ख़ासकर जो आखिरी हफ्ता या आखिरी 10 दिन हुआ करते हैं और फिर आगे अगस्त का पूरा महीना, उसमें यही मोस्टली क्लाउडी वेदर और इंटरमिटेंट वक्फे वक्फे से ड्रिजल, बूंदाबांदी, कभी कभी हल्की सी बारिश हो जाती है। तो ज़्यादातर तो यही इसी तरह का ही रहने का इम्कान है अगले पूरा हफ्ता।
لیکن یہ ہوتا ہے کہ جب کوئی لو پریشر ایریا ہوا کا کم دباؤ ادھر انڈیا کی طرف سے موو کر کے آتا ہے، ہم ادھر ہمارے تھر پارکر سے ادھر راجستھان پہ اگر جب پہنچتا ہے، یا پھر کراچی کے جنوب میں جیسے پچھلے دنوں ہوا تھا 16-17 جولائی سے لے کر 22-23 جولائی تک بہت سخت ویدر رہا تھا، تو ان دنوں میں یہی تھا کہ کراچی کے جنوب میں سمندر کے اوپر ہوا کا ایک کم دباؤ بنا ہوا تھا جو سی بریز کو ایک طرح سے نا وہ کر دیتا ہے، بلاک کر دیتا ہے، تو پھر ایک طرح سے بہت گرمی اور تو اس طرح کی سچویشن ابھی اگلے ایک آدھ ہفتے تک کوئی نہیں دکھائی دے رہی کہ اس طرح نہیں ہونے کی، تو اس لیے موسم اچھا رہے گا۔ جو اگلا سپیل ہے مونسون کا، اسے ہم دوسرا سپیل کہیں، تیسرا سپیل کہیں، تو وہ امکان یہ ہے کہ ایسٹرن سندھ میں یعنی تھر پارکر اور اوپر عمر کوٹ اور سانگڑ وغیرہ کی طرف تو 29 جولائی کو آنے کا امکان ہے، اور پھر کراچی میں ہو سکتا ہے 30 کو یا پہلی کو، تو 3-4 دن کا سپیل لگتا ہے، اس میں سندھ کے بیشتر ایریاز میں اچھی بارش ہے۔ اور دیکھیے کراچی میں کراچی تھوڑا سا نا ایج پہ ہوتا ہے اصل میں، تو پتہ نہیں کیا ہو جائے ہاں، تو وہ 2 دن پہلے ہی آپ زیادہ وثوق سے بتا سکتے ہیں، 2 یا 3 دن، تو اس کے لیے تھوڑا سا ویٹ کرنا پڑے گا، لیکن سٹل امکان ہے کہ اگلا سپیل جو مونسون کا، اور اگست میں اچھی بارشیں ہیں جولائی کی نسبت، جولائی میں اتنی زیادہ نہیں ہوئی لیکن اگست میں اچھی ہیں۔ اصل میں پاکستان کی بھی اور پورے ساؤتھ ایشیا کی جو مونسون بارشیں ہیں نا، ان کا ایک ٹیری کنیکشنز ہوتے ہیں کچھ دوسری دور دراز جگہیں جو ہیں، جیسے بحر الکاہل ہے، اس کے درجہ حرارت جب معمول سے نیچے چلے جاتے ہیں، اس فنامنا کو لا نینا کہا جاتا ہے، تو وہ ہماری بارشوں پہ اچھا اس کا اثر ہوتا ہے کہ ہماری بارشیں، ہمارے یہاں بارشیں پھر زیادہ ہوتی ہیں ان کنڈیشنز میں، اور پورے ساؤتھ ایشیا میں بشمول پاکستان، انڈیا، بنگلہ دیش، نیپال، سری لنکا، ان تمام ایریاز میں، تو جو وہ وہاں ٹیمپریچرز ابھی تک یعنی جون کے اینڈ تک معمول پہ چل رہے تھے، جون سے اپریل تک تو وہ معمول سے اوپر تھے، معمول سے اوپر ہوں تو اس کو النینو کہتے ہیں، جب معمول سے زیادہ ہوں وہاں کے ٹیمپریچر تو ہمارے یہاں بارشیں کم ہوتی ہیں، جیسے 2023 میں کم ہوئی تھی، اس وقت وہ النینو ایگزسٹ کر رہا تھا۔ اب یہ کہ اس سال اس کے اپریل کے اینڈ تک تو وہ نارمل سے یا ایوریج سے اوپر تھے ٹیمپریچر، اب جو ہے نا مئی اور جون دونوں مہینوں کے وہ رہے نارمل، اور اب جولائی کے اینڈ پہ پتہ چلے گا وہ تھوڑا سا مائنس کی طرف شفٹ ہو رہے ہیں، یعنی معمول سے کم ہو رہے ہیں، ایک وہ فیکٹر ہوتا ہے۔ دوسرا تو وہ جب کم ہوتے ہیں تو پھر ہمارے یہاں بارشیں اچھی ہوتی ہیں۔ دوسرا فیکٹر ہوتا ہے انڈین اوشن کے ٹیمپریچرز، ایک اس کا ایسٹرن ایج اور ایک ویسٹرن ایج، اسے IOD کہا جاتا ہے، انڈین اوشن ڈائیپول، تو یہ جب پازیٹیو فیز میں جاتا ہے، یعنی ویسٹرن ایج پہ صومالیہ وغیرہ کا جو کوسٹ کے قریب جب ٹیمپریچرز معمول سے بہت زیادہ ہو جاتے ہیں تو اس کو ہم پازیٹیو IOD کہتے ہیں، تو پازیٹیو IOD بھی ہمارے یہاں اچھی بارشیں ہونے کی انڈیکیشن ہوتی ہے۔ تو یہ بس اصل میں جو جب وہ کرتے ہیں نا آپ سیزنل پریڈکشن، تو اس وقت یہ چیزیں ایک طرح سے نا وہ کی جاتی ہیں، اکاؤنٹ فار کی جاتی ہیں، تو ابھی وہ فیور میں اگست کے مہینے میں ایز کمپیئر ٹو جولائی، اگست کے مہینے میں زیادہ فیوریبل کنڈیشنز ہوں گی، تو اسی بنیاد پہ ہم کہہ رہے ہیں کہ اگست میں اچھی بارشیں ہیں۔ صحیح۔ اچھا جی، ذرا سا سردار صاحب میں یہ بھی ذرا شامل کرنا چاہوں گی کہ جس طرح ہم کلائمیٹ چینج کی بات کر رہے تھے، تو آئندہ جو سال ہیں وہاں آئندہ سالوں میں اگر ہم نے ابھی پریکاشنز نہیں لیے، اگر ہم نے ابھی اپنے چیزوں کو بہتر نہیں کیا، تو جس طرح ہم کلائمیٹ ایک الگ سا ایک کلائمیٹ کریٹ کرنے لگے، تو آئندہ جو سال ہیں، آئندہ 5-10 سال، وہ کلائمیٹ چینج کو کس حد تک ایکسٹریم دیکھتے ہیں آپ؟ دیکھیے اس میں ڈپینڈ، وہی کنڈیشنل ہے نا بنیادی طور پہ، کہ وہ کہتے ہیں نا کہ بزنس ایز یوزول اگر چلتا رہا، یعنی آپ کاربن کی ایمیشنز اسی طرح جاری رکھی ہیں آپ نے، جس کے اثرات ذرا زیادہ ہیں، ہاں، تو اس کے اثرات ظاہر ہے، اس کے لیے پھر وہ جیسے میں نے پہلے بات کی کہ کانفرنس آف پارٹیز ہوتی ہے، ہر ملک اپنے ایک طرح سے نا وہ اس کو کہتے ہیں NDCs، نیشنلی ڈٹرمنڈ کنٹریبیوشنز، کہ آپ کلائمیٹ چینج، بڑھتی ہوئی کلائمیٹ چینج کو روکنے کے لیے آپ اپنے ملک میں کیا کریں گے، تو اس پہ بہت ضروری ہے کہ فوزل فیول کا، نیچرل گیس کا اور کوئلے کا استعمال، یہ جب سے ہوا ہے نا آپ کی پاور جنریشن میں، آپ کی انڈسٹریز میں اور آپ کی ٹرانسپورٹ میں، تو ان تینوں چیزوں کا استعمال، اس کی وجہ سے یہ سارے مسائل پیدا ہوئے ہیں۔ تو آپ آلٹرنیٹ انرجی پر جائیں، آپ کی ٹرانسپورٹ میں الیکٹرک ٹرانسپورٹ آ جائے، آپ کی مطلب یہ کہ اس پہ نا پاور جنریشن، ہائیڈرو الیکٹرک پاور پاکستان میں بڑا پوٹینشیل ہے اس کے لیے کہ پانی سے بجلی پیدا کرنے، وہ کلین انرجی میں آتی ہے، ونڈ سے آپ انرجی پیدا کریں وہ آپ کی کلین انرجی میں آتی ہے، سولر سے آپ پیدا کریں۔ خود پاکستانی حکومت کے جو اعداد و شمار COP میں جمع کیے گئے ہیں اس میں یہ بتایا گیا ہے کہ بلوچستان میں صرف صوبہ بلوچستان میں سولر پاور کا اتنا پوٹینشیل ہے کہ 35-40 ہزار میگا واٹ بجلی آپ وہاں سے صرف
पैदा कर सकते हैं। हाँ, ज़बरदस्त। तो आहिस्ता आहिस्ता चीज़ें उस तरफ शिफ्ट होंगी तो फिर ये एक तरह से बढ़ती हुई जो क्लाइमेट चेंज है ना या उसके असरात उनसे आप रुक सकेंगे। अदरवाइज़ तो प्रोजेक्शन ये है जो क्लाइमेट, हमारी अपनी भी स्टडी PMD की कुछ इंडिविजुअल लोगों की, उसमें यही है कि यानी इस सदी के वस्त तक पहुँचते पहुँचते 2050-60 तक पहुँचते पहुँचते 2 से 3 डिग्री टेम्परेचर का इजाफा हो सकता है हो सकता पाकिस्तान है। के टेम्परेचर्स में भी और ग्लोबली भी यही है। और इस सदी के आखिर तक जाते जाते यानी 2080 से 2100 तक का जो दौरान है उसमें कहा जाता है कि अगर वो कंडीशनल है कि अगर आपने जहरीली जो ग्रीन हाउस गैसेज हैं इनकी इमिशन अगर आपने बहुत ड्रास्टिक उसमें कमी ना की तो टेम्परेचर 4 से 6 डिग्री कुछ एरियाज़ में 3 से 5 डिग्री बढ़ सकता है। तो आप तसव्वुर करें कि अगर 3 से 5 डिग्री बढ़ गया तो सारे के सारे ग्लेशियर्स मेल्ट होकर पहले तो मेल्ट हो सैलाब आ जाएंगे, जाएगा, बिल्कुल बिल्कुल। और फिर आपके पास ये जो परमानेंट सोर्स है कुदरती तौर पर आपकी खेती बाड़ी उसी से चलती है, आपके डोमेस्टिक पानी का यूज़ मतलब जो वो है उसी से होता है। तो अगर वो ग्लेशियर से पिघल कर बिल्कुल वो हो जाए तो फिर 50 साल 60 साल बाद क्या होगा। बिल्कुल जी, ये तो वाकई इससे ये बड़ा एक तरह से ना मतलब डरावना सा मंजर है, लेकिन ज़ाहिर है कंडीशनल है। हाँ। अब ये अलग बात है लेकिन कि हम तो फिर वो वाले लोग हैं ना कि हम वो जो जब ड्रॉनी कोई कंडीशन आती है तो हम कहते हैं कि जी अल्लाह मालिक है, देखा जाएगा, जब होगा तब देखा जाएगा। दुनिया जो है वो प्रिवेंटेशन पे काम करती है और हम जो है वो आने के बाद हम सोचते हैं कि अच्छा जी अब आ गया, आए जी अब मुलाकात करते हैं ज़रा इनसे, अब बात करते हैं कि आगे क्या करना है। अच्छा जी कुछ ॻाल्हियूं डॉक्टर साहब सभी शामिल करणियूं आहिनि। डॉक्टर साहब हिकु शइ जेका ॾाढो हिकु मिसकंसेप्शन आहे या लेक ऑफ अवेयरनेस आहे असां वटि, त असां जॾहिं ब्रेन जी ॻाल्हि कयूं था त ॿ हिकिड़ियूं कंडीशन्स आहिनि, हिकिड़ी तव्हांजी मेंटल हेल्थ आहे, हिकिड़ी तव्हांजी न्यूरोलॉजिकल जेका हेल्थ आहे उहा आहे। इन्हनि ॿिन्ही हेल्थ खे कीअं डिफ्रेंशिएट करे असां नाज़रीन ताईं पहुचाए सघूं था? ॾिसो हिकिड़ो मेंटल हेल्थ माना हिकिड़ो माण्हू नफ़्सियाती हूंदा आहिनि, हिकिड़ा दिमाग़ी हूंदा आहिनि। त माण्हू खे मिसाल तौर के का बीमारी थी वेंदी आहे, जीअं दिमाग़ी दौरा थींदा आहिनि, सीज़र्स या फिट्स थींदा आहिनि, जंहिंखे असां अॻे मिर्गी चवंदा हुआसीं, हाणे दिमाग़ी दौरा चवंदा आहियूं, या हेडेक्स थियनि था। हेडेक में बि माण्हू जेको अनकॉन्शियस कॾहिं कॾहिं हिकिड़े पासो थी वेंदो आहे। त असां एज़ ए न्यूरोलॉजिस्ट जेको हूंदा आहियूं त उनखे साइंटिफिक जेको न्यूरोलॉजिकल वे हूंदो आहे उन सां ट्रीट कंदा आहियूं मरीज़ खे। पर माण्हुनि में काफ़ी सारा अहिड़ा मिसकंसेप्शन आहिनि जेके माण्हू अञा ताईं माण्हुनि में सुजाॻी पैदा करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। उन जे करे इहे असांजा प्रोग्राम थियनि था, छो त ॿाहिराड़ी जा असांजा माण्हू तक़रीबन हूंदा आहिनि, उहे इन शयुनि खे जेके हूंदा आहिनि पीरी वारा या धाॻो पीअणो जो जंहिंखे चऊं हुन तरफ़ वठी ईंदा आहिनि, त चवंदा आहिनि हे उन शइ सां जेको थी सघे त बहितर थी वञे। ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू जो पंहिंजो पंहिंजो अक़ीदो बि हूंदो आहे, पर असां चवंदा आहियूं त ठीकु आहे उहो तव्हां कयो था, पर बहितर इहा आहे त तव्हां डॉक्टरी इलाज ते अचो, डॉक्टर कंसल्ट सां तव्हां दवाऊं वठो, त पोइ इनशाला उहो मरीज़ जेको हूंदा दिमाग़ी जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि उनखे दिमाग़ी डॉक्टर ई हूंदो आहे, दिमाग़ी डॉक्टर दिमाग़ी बीमारियुनि जे दवाउनि सां ई सही कंदो आहे। दवाउनि सां ई सही ऐं पर हो माण्हू काफ़ी असां अहिड़ा हूंदा आहिनि, को वीचारा ॿकरियूं ॾेई ईंदा आहिनि, को ॿकरा ॾेई ईंदा आहिनि, को पैसा ॾेई ईंदा आहिनि, मज़ारनि ते हुतां चकर लॻाए ईंदा आहिनि, पर चवंदा आहिनि त हाणे तव्हां इसमें हथ विझो, जॾहिं मरीज़ पूरो थी वेंदो आहे पोइ डॉक्टर वटि थींदा आहिनि। पर इहे मिसकंसेप्शन तमामु घणा आहिनि ऐं उनमें सुजाॻी पैदा करण जी तमामु ज़रूरत आहे। जीअं असां अधु मथे जे सूर या मथे हेडेक जे लाइ असां ॻाल्हायो पिए, त इन जो ॿियूं का खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंखे असां डिस्कस कंदासीं त अहिड़ा 4-5 प्रोग्राम तव्हांजा लॻी वेंदा, छो त इहे टॉपिक ई अहिड़ो आहे ऐं हीअ रोज़मर्रा जो टॉपिक आहे, ईअं न आहे त कोई हिकिड़ो आहे। त माण्हू असांजा तमामु घणी पॉपुलेशन जेका उहा इफेक्टेड आहे इन्हनि शयुनि जे लाइ ऐं हिन में मिसकंसेप्शन जे लाइ बि आहे। त दवाउनि जो सिंपल तव्हांखे पहिरीं मां ॿुधायो त हिकिड़ो माण्हू जंहिंखे मथे में सूरु थींदो आहे त उहो 2-2 4-4 पेनाडोल जा पता खाईंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो भले पढ़ियलु लिखियलु हुजे या पोइ नुंगो हुजे, उहा जीअं तव्हां हिकिड़ो ॿाहिराड़ी जे औरतुनि जो ऐं शहर सां कंपेयर कयो थिए, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿाहिराड़ी जूं औरतूं या ॿाहिराड़ी जा माण्हू वीचारनि में हाणे त सोशल मीडिया जो दौरु अची वियो आहे, तक़रीबन हर घर में मोबाइल फ़ोन हूंदा आहिनि, उनजे थ्रू यूट्यूब चैनल ते या धरती TV या हिते प्रोग्राम इनखे बि जेकॾहिं फॉलो कनि, उन में काफ़ी अहिड़ियूं शयूं त असांजूं अचनि थियूं, इहा बि हिकिड़ी सुजाॻी आहे, उहो पढ़ी सघनि था। त ॿाहिराड़ी में असांखे तमामु थोरो वधीक तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। असांजा जेके प्रोग्राम्स थियनि था डॉक्टरनि जा, असां ख़ासि करे आऊं त उन्हनि खे इहो ई चवंदो आहियां त असांजे डॉक्टरनि खे तरबियत जी ज़रूरत एतिरी न आहे जेतिरी असांजी इहे प्रोग्राम ॿाहिराड़ी में थियनि, असांजे डिस्ट्रिक्ट लेवल ते थियणु खपनि, असांजे तालका लेवल ते थियणु खपनि। हुतां जा जेके पढ़ियल लिखियल असांजा नौजवान आहिनि
असांजा जेके सोशल वर्कर्स आहिनि, असांजा डिस्पेंसर्स आहिनि, असां उन्हनि खे तइलीम ॾियूं, असां उन्हनि खे ॿुधायूं त हिन बीमारी जो हीअ आहे, हिन जो इलाजु हीअ आहे, तव्हां अहिड़े तरीक़े सां, छो त अधी ॾिसो त हर बीमारी जेका हूंदी आहिनि उनजो इलाजु दवा बि न आहे, इहो तव्हांखे ॿुधायां। को अहिड़ियूं बीमारियूं असांजे दिमाग़ जूं आहिनि जीअं हेडेक आहिनि, टेंशन टाइप हेडेक आहे, असां उनजो पॉज़िटिव फैक्टर जेको आहे उनखे घटि कयो, वर्किंग आवर्स असां बहितरु कया, स्किप मील जे करे थिए थो, कॉफ़ी आहे उहो एक्सेस यूज़ कैफी, अहिड़ी शयूं आहिनि जेके असां ट्रीट करे सघूं था विदाउट एनी मेडिकेशन। नॉन फार्माकोलॉजिकल जेका ट्रीटमेंट ते असां अचूं था त मथे जे सूर जी ट्रीटमेंट में हिकिड़ो दवाऊं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो बग़ैर दवाउनि जे लाइ नॉन फार्माकोलॉजिकली हूंदो आहे कोग्निटिव बिहेवियरल थेरेपी, CBT असां चवंदा आहियूं। कोग्निटिव बिहेवियरल थेरेपी असां 2 मरीज़ विहारी उन सां करे सघूं था, असां बायोफीड मैकेनिज़म हूंदो आहे उन सां असां करे सघूं था, असां मसाजिस जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि खे डिफरेंट ॿुधाए सघूं था, इंसाफ़ थी सघे थो, असां स्टीम इनहेलेशन जेका बाफ़ जेको हूंदो आहे उहो असां चवंदा आहियूं साइनोसाइटिस वग़ैरह उन सां बहितरु थी सघनि था। ज़रूरी न आहे त असां उन्हनि खे दवाऊं ॾियो, कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके दवाऊं आहिनि उहे सिंपल मेडिसन्स आहिनि, उहा अकॉर्डिंग टू असां सिलेक्ट कंदा आहियूं हिस्ट्री जे बेसिस ते, त कुझु अहिड़ी जी। डॉक्टर साहब मां इहो ज़रूरु हिते शामिलु करणु चाहींदुमि, जे तव्हां दवाउनि जी ॻाल्हि कयो था, इलाज जी, या तव्हां विदाउट तव्हां मेडिसिन इलाज जी ॻाल्हि कयो था, पर जंहिं सूर जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, उहो सूर अक्सर असांखे ॾिठो वियो आहे त जंहिं बि एज में माण्हू खे स्टार्ट थो थिए उहो टिल जीअं तव्हां चओ त 40s ताईं रहंदो आहे कॾहिं, त इहो जेको 40s ताईं पहुचण जो जेको हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे उहो तमामु पंहिंजी ज़िंदगी 40 इयर्स ताईं ईअं ई गुज़ारींदो आहे। त छा इन्हनि शयुनि सां असां उन माण्हू खे हमेशह लाइ इन पेन खां आज़ादु करे सघूं था? जी, तमामु बहितरीनु क्वेश्चन आहे ऐं तव्हां सुठो कयो, मां तव्हांखे एक्सप्लेन शुरू में न कयो, हाणे मां एक्सप्लेन करे ॿुधायां थो। हीअ एज जेको मथे सूर 5 साल जी उमिरि में शुरू थींदो आहे, ॿारनि में जेके छोकिरा जेके हूंदा आहिनि, ॿारड़ा हूंदा आहिनि, छोकिरे नियाणे जे इन एज में मोस्टली छोकिरनि में कॉमन हूंदो आहे, ऐं इन में इनखे असां पीरियडिक चाइल्डहुड पीरियडिक जेको माइग्रेन हेडेक चवंदा आहियूं, इन में वटाई को चक्कर सां ॿार हूंदो आहे या पेट में सूर थींदी आहे, उन सां गॾु हेडेक थींदो आहे, त उहो परेशान थी वेंदा आहिनि घर वारा, त पोइ असां ॾींदा आहिनि त असां चवंदा आहियूं एब्डोमिनल माइग्रेन आहे या ॿारनि जो माइग्रेन आहे, दवा ॾींदा आहियूं। पर इन में असां चवंदा आहियूं हिकिड़ी मरीज़ जेको माइग्रेन जो हूंदो आहे उनखे चवंदा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे, त चवंदा आहिनि सुठी ॻाल्हि पहिरीं ॿुधायो, ख़राबु ॻाल्हि केरु चवंदा आहिनि ख़राबु ॻाल्हि ॿुधायो, पोइ असां चवंदा आहियूं हिन जी मेडिसिन अवेलेबल आहे, असां तव्हांखे मेडिसिन ॾींदासीं, हिकिड़ी अक्यूट मेडिसिन हूंदी आहे, हिकिड़ी प्रिवेंटिव या प्रोफाइलेक्सिस हूंदी आहे। अक्यूट असां हुनखे ॾींदा आहियूं जंहिंखे मथे में हींअर सूरु थिए थो, उनखे दवा ॾींदासीं, शिदत वारा त इंजेक्शन ॾींदासीं, त उहा अक्यूट फेज़ हुनजो ख़तमु कंदा आहियूं। प्रिवेंटिव असां हुनखे चवंदा आहियूं त जेकॾहिं हफ़्ते में 2 या 2 खां वधीक उनखे अटैक्स थियनि था, त असां प्रोफाइलेक्सिस ट्रीटमेंट ॾींदासीं, कुझु दवाऊं आहिनि उहे उनजा अटैक्स जेके हूंदा आहिनि उनखे रोके छॾींदा। जीअं असां शुरू में चयो त अधु मथे शिदत सां गॾु थींदो, उहा शिदत ख़तमु थी वेंदी, उनखे उल्टी उबकायूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं, उनजी एक्टिविटी आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी डिस्टर्ब थिए थी उहा बहितरु थी सघे थी, उनजो नेचर ऑफ पेन जेको आहे उहो बहितरु थी सघे थो, उनजा काफ़ी जेके 10-15 जेके चेक लिस्ट आहे या असां डायरी ऑफ पेन मैनेजमेंट चवंदा आहियूं, असेसमेंट चवंदा आहियूं, उहा डायरी असां टिक करे ॾींदा आहियूं, हीअ अॼु तव्हांजा शयूं तव्हांखे आहिनि, हाणे तव्हांजा जेके आहिनि इहे अॻिते हली तव्हांजा नेक्स्ट 2 मंथ में 3 मंथ में बहितरु थी सघनि था। असां हिकिड़ो ॿियो मिसाल ॾींदा आहियूं मरीज़ खे, हमेशह असां कंपेयर कराईंदा आहियूं। असां तव्हां बि इहो ॿुधो हूंदो त हिकिड़ो शुगर जो मरीज़ आहे या हिकिड़ो ब्लड प्रेशर जी बीमारी जो मरीज़ आहे, उहो कहिड़ो माण्हू पढ़ियलु हुजे या माण्हू जे जेकॾहिं पढ़ियलु लिखियलु न पाए, त पोइ उनखे ख़बर आहे त ज़िंदगी भर उनखे इहे दवा वठणी ई वठणी आहे। उहो इहो सुवालु डॉक्टर खां न पुछंदो त मां केतिरा ॾींहं दवा वठंदुसि, केतिरा ॾींहं बंदि कंदो, उहो उनखे। इन जे मुक़ाबले में असां वटि TB जो मरीज़ थो अचे, त TB जे मरीज़ खे असां उनखे ख़बर हूंदी, चाहे उहो बि पढ़ियलु हुजे या न हुजे, त मूंखे 6 महीने जो कोर्स आहे फेफड़ जी TB जो, दिमाग़ जी TB जो 12 महीने हले, त मूंखे 18 महीना 9 महीना 12 महीना 6 महीना इहा दवा खाइणी आहे, पोइ मुंहिंजी दवा बंदि थी वेंदी। पर हेडेक वारे खे असां ईअं चवंदा आहियूं त बाबा हीअ तव्हांजी दवा ते हलंदी, पर दवा हिन वठण सां इहे न आहे त तव्हांजो सूरु बिल्कुलु ख़तमु थी वेंदो, पर हीअ आहे त हिन सां तव्हांजे सूर में जेके तव्हांजा इहे 10-12 पॉइंट्स तव्हां ॿुधाया आहिनि इहे बहितरु थी वेंदा। ॿियो तव्हां 40 इयर्स ताईं, 40 इयर्स हिकिड़ी कट ऑफ न आहे, इहो अॻिते वधी सघे थो, पर 17-18 इयर्स खां वठी ऐं 40 इयर्स ताईं असां वटि इहो कॉमन आहे, हिन एज में इहो कॉमन हूंदो आहे। हिन में वरी औरतुनि में वधीक हूंदो आहे एज़ कम्पेयर टू मर्दनि जे में। उनखां पोइ जेको हेडेक थींदो आहे 50 साल खां पोइ, जेकॾहिं उनखे असां न्यू ऑनसेट हेडेक चवंदा आहियूं या उन सां गॾु बुखार अचे
वज़न घटि थिए जी, पोइ उनखे वरी असां जीअं सेकेंडरी हेडेक्स ॿुधाए त उनमें असां रखंदा आहियूं या सही। पोइ हिकिड़ो हूंदो आहे प्री मीनोपोज़ल पोस्ट मीनोपोज़ जेके वुमेन्स हूंदियूं आहिनि 50 खां पोइ साइकिल्स बंदि थींदा हा। आहिनि उन्हनि में बि असां ॾिठो आहे मोस्ट कॉमन हेडेक्स हार्मोन जी डिस्टर्बेंस जे करे थींदो आहे त एज जे लाइ असां चवंदा तिन 20 to 40 इयर्स में जेको असां समअप वठंदा आहियूं त उनमें इहो मोस्ट कॉमन हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे ट्रीटमेंट हवाले सां असां ॾिसणो तव्हांखे ॿुधाए त हिकिड़ी दवाइनि जे ज़रिए थिए थो ॿियो बग़ैर दवाइनि जे ज़रिए जी, हुजे थो जी। उनमें दवाऊं जेके हूंदियूं आहिनि उहे असां मोस्ट कॉमनली एंटी एपिलेप्टिक या एंटी कन्वर्सन ड्रग्स जेके हूंदा आहिनि जेके अमेरिकन हेडेक एसोसिएशन जे तरफ़ां रिकग्नाइज़ ऐं असांजो FDA जो हूंदो आहे FDA अप्रूव्ड हूंदो आहे इदारे जी तरफ़ां उनमें सोडियम वेलपोरिक असां ॾींदा आहियूं उहो बि असां एज ॾिसंदा आहियूं ऐं जेंडर ॾिसी पोइ दवा ॾींदा आहियूं। कुझु सही। दवाऊं औरतुनि में न आहिनि ॾिबियूं छो त हुनजो हेयर लॉस थी वेंदो आहे या हुनजो बच्चेदाणी जेका हूंदी आहे उनमें सिस्ट ठही वेंदियूं आहिनि त कुझु दवाऊं असां सोची सम्झी ॾींदा आहियूं। ठीकु आहे। कुझु एंटी डिप्रेशन मेडिसन हूंदी आहे उहो ॾींदा आहियूं कुझु एनसेट्स जेके हूंदा आहिनि असां उहे यूज़ कंदा आहियूं ताकी हुनजी जेका पेन जी शिदत ख़तमु थी वञे सही। इहे प्रिवेंटिव मेडिसन में अची वेंदियूं आहिनि। ठीकु आहे। त अच्छा डॉक्टर साहब हीअ त जॾहिं तव्हां मेडिसिन जी ॻाल्हि कयो था त जॾहिं तव्हां डॉक्टर ॾांहुं वञो था त उन हिसाब सां कंहिंखे कीअं ट्रीट करणु खपे उन हिसाब सां मेडिसिन्स ॾिए थो बट मां थोरो सो उन सिनेरियो में वञणु चाहियां थी जॾहिं माण्हू आम घर में आहे ऑफिस में आहे ड्राइव करे रहियो आहे किथे बि आहे ऐं पोइ उहो उन वक़्त जो ऐं उन पेन जो शिकार थिए थो त वॉट इज़ द इमीडिएट थिंग जेका उहो करे सघे थो जंहिंसां हू उन टाइम जे लाइ जेको बर्दाश्त खां पेन न पियो करे सघे चाहे सेकेंडरी हुजे या प्राइमरी हुजे उन टाइम जे लाइ उनखे छा करणु खपे? जी तमामु बहितरीनु क्वेश्चन पुछियो आहे। इन लाइ इहो हूंदो आहे त उहो पाण सां गॾु जेकॾहिं हेडेक उनखे रहंदो आहे त उन सां गॾु एनसेट्स पाण सां गॾु रखे जेकॾहिं अचे त फ़ौरन हिकु या ॿ टेबलेट वठी छॾे उन सां काफ़ी हेडेक जी जेका सीवियरिटी आहे उहा बहितर थी वेंदी पोइ पंहिंजे कंसल्ट जेको न्यूरोलॉजिस्ट आहे जंहिंसां उन सां फ़ौरन कंसल्ट करे पोइ जेको हेडेक जंहिं कैटेगरी में हूंदो उहो ट्रीटमेंट जेको आहे उनजे अकॉर्डिंगली थींदो। उनजे लाइ बहितर इहा आहे जेकॾहिं सिवियर आहे सिवियर हेडेक थिए थो वॉमिटिंग सां गॾु थिए थो त पोइ हॉस्पिटलाइज़ में एमरजेंसी में उनजी पोइ ट्रीटमेंट इंजेक्शन फॉर्म में अवेलेबल हूंदी आहे उहो ॾींदा आहियूं उहो काफ़ी बहितर थी वेंदा आहिनि। ठीकु आहे जी थैंक यू सो मच डॉक्टर साहब असां गॾु हुजण जे लाइ प्रोग्राम में काफ़ी सारी अहिड़ियूं शयूं शामिल करण जे लाइ जेके असांजे नाज़रीन जे लाइ मुफ़ीद आहिनि। सरदार साहब आपका भी बहुत शुक्रिया हमारे साथ होने के लिए और हमारे नाज़रीन को स्पेसिफिकली आने वाले दिनों के लिए आगाही देने के लिए। कराची का पता नहीं था बाकी की तो हमारी आगाही तकरीबन एक्यूरेट होगी नहीं सरदार साहब? नहीं हर जगह ये एक्यूरेसी अब अगर आप नोट करें तो वही जैसे मैंने पहले जिक्र किया ना कि लोगों को याद अमूमन वो रहता है कि जब एक्यूरेट नहीं होता वो कोई नज़र ही उस पे जाती है हमारी। 24 घंटे से लेकर 72 घंटे की एक्यूरेसी तो मतलब 85 to 90% होती है। हाँ 85 to 90% है तो भाई आप जो वेदर आप एक इसी टाइम स्पेंड से पहले आप चेक किया करें। हमारे पास मसला ये है ना हम तो फिर ट्रिप प्लान करते हैं तो महीना पहले करते हैं ना मसला हमारे पास ये भी है फिर हम कहते हैं कि ये क्या वेदर है ये क्या चल रहा है। खैर जी बहुत शुक्रिया आपका हमारे साथ होने के लिए। डॉक्टर साहब तव्हां जी बि हिकु दफ़ो बि है तव्हां जी वॾी महिरबानी है। इंशाल्लाह ईअं अहिड़े तरीक़े जा अवेयरनेस प्रोग्राम इंशाल्लाह असां वक़्तन फ़वक़्तन पंहिंजे प्रोग्राम में कंदा बि रहंदासीं ऐं गॾोगॾु असां पंहिंजे अहिड़नि महिमाननि खे बि इंशाल्लाह दावत ॾींदा रहंदासीं। तव्हां सां मुलाक़ात जी 2 ॾींहंनि जी जुदाई खां पोइ थींदी त इंशाल्लाह चवंदा आहिनि त जॾहिं इंसानु अच मिलण जी ॻाल्हि कंदो आहे त उहा ॻाल्हि पॉसिबल तॾहिं थींदी आहे जॾहिं इंसानु वेंदो आहे। सो इहा उहा जुदाई आहे जेका वराई असांखे इंशाल्लाह मिलाईंदी। इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं तव्हां सां वरी हिकु नए हफ़्ते में। तेसिताईं जी सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।